डॉक्टर नबीबश ख़ान बलोच हाल में अॼु असीं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे पारां सालाना किताबनि मकालनि ते एवॉर्ड वारी हिन तक़रीब में दिलि जे गहराइनि सां अव्हांखे भली कार चऊं था। इब्तिदा धणी पाक जे नाले सां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्ना अतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिक वनहर इन शानियक हुवल अब्तर। असांजा सदरे महफ़िल असांजे एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर थोड़ी देर में असांखे ज्वाइन कंदा। मोहतरम साईं डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी साहब असां पंहिंजे चेयरमैन डॉक्टर साक़ समेज साहब जी इजाज़त सां अॼोकी हिन कार्रवाईअ जी इब्तिदा करियूं था। ऐं अॼोकी तक़रीब सिंधी ॿोली एवॉर्ड आहे 2023 ऐं सिंधी ॿोलीअ जे सरताज शुअरा असांजे शाह लतीफ़ साईं जिन आहिनि। ककर कारा आसमान ते जिते जिते नमूदार आहिनि सारंग सारा लहेज अलह अलह गुंजन जी पाणी पोज पटन ते अर्ज़ान करेज वतन वसाएज त संगारन सुख थिए साइम सदाई करी मथे सिंध सुकार दोस्तूं दिलदार आलम सब आबाद करी। मोज़िज़ दोस्तो असीं अॼोके हिन पंहिंजे प्रोग्राम जी जेका इब्तिदा आहे उहा शाह साईं जी वाईअ सां करियूं था। ऐं जनाब उस्ताद अमीर अली ख़ान जेको पंहिंजे उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ानदान जो इंतिहाई रोशन चश्मो चराग़ आहे उन सां गॾोगॾु संदसि फ़र्ज़ंद आहे ॾींहं मां ॾींहों ॿरंदो आहे सदा रंग पाण गॾिजी ईंदा हीअ बचा वालिद ऐं उनजो नूर चश्म। शाह साईं जी वाईअ सां असां पंहिंजे अॼोके हिन पुरवकार तक़रीब जो आगाज़ कयूं था। अखियुनि में थी वेह त आऊं वारे ढकियां तोखे ॾिसे न ॾे आऊं न पसांकी ॿियो। हज़रत शाह साईं जिन जे रंगनि ते 22 साल महिनत करे शाह जे सुरनि मां पैदा थींदड़ राग उन्हनि जो शिकिलियूं लैंग्वेज अथॉरिटी पब्लिश कयूं जंहिंजो बाग मोहतरम इब्राहिम जोए साहब जो लिखियो। मां उन्हनि रंगनि मां हिकिड़ो रंग ॿुधायां थो। सादा रंग उनखे लीड कंदो। बांगो रवा बात जना दी थांगो रवा थे जी वेही कन पाण में पारसूं ऐसा बिलेशी लीड़ा रात लतीफ चैं निधाऊं नेशी पुनू परवेशी रसज प्याधी खे पंध में डूंगर तो डाडो डाढ़ा डाढ़ायूं कदी मुँह अंदर ये वही
जीअं वण वढे वाडो कुर्ब जो काडो न त पत्थर पंध केर करे ओ जीलती जी जीलती हो न बलोचा वर मुझा खा न बलोचा वर मुझा खान बलोचा पलकना पलकना रे दिल तोरे आ वर मुझा खान बलोचा वर मुझा खान बलोचा पलकना पलक लतीफ चए आलो मियां जो लतीफ चए हो वर मुझा खान बलोचा वर मुझा खान बलोचा पलकना पलकना
सुभान अल्लाह असांजा उस्ताद अमीर अली ऐं उनजो फर्ज़ंद सदारंग गजी भिटाई सरकार जे सुर ससुईअ जे दास्तान मां हीअ वाई जंहिंजी तर्ज़ बि असांजे उस्ताद अमीर अली ख़ान जी पंहिंजी ठाहियल आहे तव्हांजी ख़िदमत पेश कई। दोस्तो असां सभिनी खे ख़बर आहे ऐं शागिर्द नौजवान वेठा आहिनि त शाह साईं जे रिसाले में 30 सुर आहिनि। 30 सुरनि में मुसलसल 5 सुर जेके आहिनि ससुईअ जे बारे में आहिनि। अवां सभई स्कॉलर आहियो, तव्हांखे ख़बर आहे, नौजवाननि खे ख़बर हुजणु घुरिजे त ससुई आबरी कोहियारी ऐं उनखां अलावा माज़ूरी हुसैनी जा हुई चियरी विरची न वेठी वञी भूमि वेठी सारींदे के सॾणे ऐं हितां खणी हुत जिन रखियो से रसियूं साजन सूंह सुरत विखाई वेझो घणो। असांजी जेके स्टेज ते वेठल मौज़ूद शख़्सियतूं आहिनि असांजे महफ़िल जा मुअर कुझु देरि में जॉइन कंदा। असीं बाक़ी पंहिंजी हस्तियुनि जे लाइ अजरक जो तोहफ़ो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे पारां पेश था कयूं। जनाब डॉक्टर एहसान दानी साहिब जिन अजरक जो तोहफ़ो मुर्तज़ा सियाल साईं डायरेक्टर इंस्टीट्यूट ऑफ सिंधोली जी ख़िदमत पेश कंदा। ऐं गुज़ारिश कंदुसि एहसान दानी साईं जिन खे त डॉक्टर तमीना मुफ्ती साहिब जी ख़िदमत में अजरक जो तोहफ़ो पेश कनि। उते ही मौजूद डॉक्टर शाज़िया सफ़ीर साहिबा जी ख़िदमत में डॉक्टर एहसान दानिश खे हाणे गुज़ारिश त पाण जनाब ताजो साईं जी ख़िदमत में जनाब ताजो साईं जिन खे अजरक वारे आया सत्याम बारो चाद भंबोर में पसी पहर पुनूअ जी नसीने न ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखूं मुकियूं। ऐं डॉक्टर एहसान दानी साहिब जिन गुज़ारिश कंदुसि त जनाब डॉक्टर साग समेज साहिब जिन खे अजरक ऐं गुज़ारिश कंदुसि मुर्तज़ा सियाल साईं जिन खे त सादत बख़्शिन ऐं डॉक्टर एहसान दानिश खे तव्हां पारायो। असांजी दिलि चवे थी त हीउ मुर्तज़ा जो महीनो आहे। दोस्तो असांजा सेक्रेटरी डॉक्टर एहसान दानी साहिब अवांजी ख़िदमत में अॼु ॼण पेश कंदा। नसीर साहब ताड़ियूं हुजणु खपनि नसीर साहब जा असांजो सीनियर महिरबानी। कमल पाड़ू पाताल में भौर बेरे आकाश बिनी संदी गालड़ी राज़ कांदी रास तैश्क के शाबास जे मोहब्बती मिड़िया अवां सभिनी जी ख़िदमत में आज यानो पेश कंदा असांजा सेक्रेटरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी डॉक्टर एहसान दानी साहब। हुन तारे हुन हंध हुत मुंहिंजा सुपरी सजण माखी मंद कोड़ा थी न कॾहिं। हुन तारे हुन हेठि सजण मुंहिंजा सुपरी हुन तारे हुन हेठि सजण मुंहिंजा सुपरी सजण माखी मेठ कोड़ा थी न कॾहिं। हुन तारे हुन साए हुन तारे हुन साए हुत मुंहिंजा सुपरी सजण माखीअ साए कोड़ा थी न कॾहिं। मथे स्टेज ते मौजूद निहायत मुअज़्ज़िज़ ऐं मोतबर शख़्सियतूं साईं मुर्तज़ा सियाल साहब डायरेक्टर इंस्टीट्यूट ऑफ सिंधाला जी, साईं ताज जोए साहब सिंधी ॿोलीअ जो नामवर आलिम ऐं अदीब ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो अॻूणो सेक्रेटरी निहायत मुतहरिक शख़्सियत मैडम तमीना मुफ्ती साहिबा डॉक्टर साहिबा बि कंहिं तारुफ़ जूं यकीनी तौर ते मोहताज न आहिनि। डॉक्टर शाज़िया सफ़ीर साहिबा ऐं हिन इदारे जो सरवाण डॉक्टर इसाक समेजो साहब ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल मुअज़्ज़िज़ शख़्सियतूं सभिनी खे हक़ मौजूद ऐं सलाम। साईं मुंहिंजा अवां सभिनी खे यकीनी तौर ते इहा ॼाण आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जेका गुज़िरियल 3 ॾहाकनि खां वठी सिंधी ॿोलीअ जे वाद वीज उन जे बचाव उन जी तरक़ी ऐं तरवीज जे सिलसिले में जेको कमु करे रही आहे उहो अवां सभिनी जे साम्हूं आहे ऐं हिन इदारे जे तरफ़ां मुख़्तलिफ़ नोइयत जो कमु थींदो रहियो आहे। हिकिड़ो कमु जेको प्रेस जे ज़रिए थियो आहे, किताबनि जे ज़रिए थियो आहे, छपाई जे ज़रिए थियो आहे ऐं ॿियो कमु जेको
प्रोग्रामनि जे ज़रिए, सेमिनारनि जे ज़रिए, कॉन्फ्रेंसिस जे ज़रिए, वर्कशॉप्स जे ज़रिए ऐं इन तरीक़े सां हाणे उन में हिकु अञा विख अॻिते वधंदे असां जेको सिंधी लैंग्वेज लर्निंग सेंटर्स खोलिया आहिनि, सिंधी ॿोलीअ जा सिख्या मर्कज़ खोलिया आहिनि सिंध जे 3 डिविजनल हेडक्वार्टर्स में, जंहिंमें कराची, हैदराबाद ऐं सखर मौजूदु आहिनि। ऐं हैदराबाद में अहिड़ा 2 सेंटर हली रहिया आहिनि, 2 मर्कज़ हली रहिया आहिनि, जंहिंमें सिंधी ॿोलीअ जे सिख्या जे सिलसिले में असांजा मुख़्तलिफ़ तरबियतकार, असांजा माहिर उस्ताद उहे सिख्या ॾेई रहिया आहिनि। त ही मुख़्तलिफ़ क़िस्म जा कम रहिया आहिनि। ऐं ईअं इदारती हवाले सां असां वटि मुख़्तलिफ़ शोबा आहिनि, 12 शोबा आहिनि असांजे इदारे में। ऐं हर हिकु शोबो जेको आहे उहो पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां कमु करे थो पियो। असांजो हिकिड़ो वॾो हिन इदारे जो जेको कमु ऐं कंट्रीब्यूशन आहे उहो सिंधी ॿोलीअ में इंसाइक्लोपीडिया जोड़ण जो जी रिथा बि आहे, जेको असांजो हलंदड़ आहे। ऐं उन सिलसिले में असांजा 12 जुल्द शाया थी चुका आहिनि ऐं 13हों जुल्द असांजो बिल्कुलु तयारु आहे ऐं जल्द अव्हांजे हथनि ताईं बि उहो पहुचंदो। त असांजो हीउ सिलसिलो ही कड़ी कड़ी सां मिलाईंदा असां कोशिशि कयूं था त हिन इदारे जो जेको डोमेन आहे ऐं असांजा जेके फ़र्ज़ आहिनि उन्हनि खे यादि कंदे असां सिंधी ॿोलीअ जे हवाले सां हीउ इदारो जेका ख़िदमत करे सघे थो उहा कंदो रहे थो पियो। पर हिन इदारे जे जेके ख़ूबसूरत रवायतूं आहिनि उन्हनि मां हिकिड़ी रवायत इहा बि आहे त असां हर साल सिंधी लैंग्वेज अथॉरिटी मुख़्तलिफ़ किताबनि ऐं ते एवॉर्ड्स ॾींदो रहियो आहे। अच्छा, अॻ में 2019 खां अॻ में जेके किताबनि ते एवॉर्ड मिलंदा हुआ उहे मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में मिलंदा हुआ, जंहिंमें तख़लीक़ी अदब बि हूंदो हो, तर्जुमो बि हूंदो हुयो, तहक़ीक़ बि हूंदी हुई ऐं मुख़्तलिफ़ शोबा हूंदा हुआ। पर 2019 खां पोइ जॾहिं असांजो पंहिंजो नवां रूल्स ठहिया इदारे जा, त उन खां पोइ असां उन्हनि रूल्स मुताबिक़ जेके एवॉर्ड ॾेई रहिया आहियूं उहे ॿोली, ख़ासि तौर सिंधी ॿोली, लिसानियात ऐं जेको तक़ाबली मुतालियो आहे लिसानियात जो, ख़ासि तौर सिंधी ऐं ॿियनि ॿोलियुनि सां जेको तक़ाबली मुतालियो आहे, ग्रामर आहे, लुग़त आहे, लिसानियात जा जेके ॿिया पहलू आहिनि, उन हवाले सां असां किताबनि ते बि एवॉर्ड ॾियूं था। पर इन सिलसिले में असां 2 कैटेगरीज़ ॿियूं बि वधायूंसीं, छो त उनखे छा चइजे बदकिस्मती चऊं या छा बि चऊं असां, या असांजो ध्यानु उन पासे घटि आहे। त असां वटि तव्हां ओवरऑल ॾिसंदव त सॼे साल में जेके किताब छपजनि था पिया सिंधी ॿोलीअ में, उन में घणाई तव्हांखे जेका आहे उहा तख़लीक़ी अदब जी ऐं उन में बि वरी शाइरीअ जी किताबनि जी वधीक मिलंदी। पर ॿोलीअ जहिड़ो जेको हिकिड़ो अहम मौज़ू आहे उन ते लिखंदड़ बि थोरा आहिनि त किताब बि थोरा पिया अचनि, त ज़ाहिर कॉम्पिटिशन जो लेवल बि जेको आहे सो उन क़िस्म जो जुड़े थो पियो। पोइ उन करे असांजे बोर्ड ऑफ गवर्नर्स ऐं असांजे इदारे जे अंदरि जेका अवॉर्ड कमेटी आहे उन्हनि गॾियल तौर ते इहो फ़ैसिलो कयो हुयो गुज़िरियल साल त असां ॿोलीअ जे हवाले सां ख़िदमत जेका थिए थी पई, ख़ासि तौर ते सिंधी ॿोलीअ जे हवाले सां, उन सिलसिले में असां 3 कैटेगरीज़ ठाहियूं हुआसीं ऐं उन्हनि 3 कैटेगरीज़ में असां एवॉर्ड ॾियूं पिया। गुज़िरियल साल असां 3 सालनि जा गॾियल एवॉर्ड ॾिना हुआसीं, इन करे एवॉर्डनि जो अंग वधीक हुयो। पर हिन साल असां फ़क़ति गुज़िरियल साल जा यानी 2023 जा एवॉर्ड ॾेई रहिया आहियूं। इन करे उहे एवॉर्ड हिन दफ़े असां जेके ॾेई रहिया आहियूं उहे फ़क़ति 2 आहिनि। जेके कैटेगरीज़ असां ठाहियूं हुयूं उहे 3 हुयूं। उन्हनि कैटेगरीज़ में हिकिड़ी त किताबनि जी कैटेगरी हुई, त लिसानियात ते या ॿोलीअ ते या ॿोलीअ जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते छपियल जेके किताब आहिनि उहे जजनि जे फ़ैसिले मुताबिक़ कंहिं बहितरीनु किताब ते असां हिकिड़ो एवॉर्ड ॾींदा आहियूं। ऐं ॿियो एवॉर्ड असांजो हूंदो आहे तहक़ीक़ी मकालनि ते, जेके HEC रेकग्नाइज़ जर्नल्स में तहक़ीक़ी मकाला छपजनि था सिंधी ॿोलीअ जे मौज़ूअ ते या उन जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते जेको कमु थिए थो पियो, त उन्हनि ते असां हिकिड़ो एवॉर्ड ॾियूं था। ऐं 3हों एवॉर्ड असां रखियो हो जेको गुज़िरियल साल असां ॾेई चुका आहियूं, उहो आहे त सिंधी में जेको कमु थिए थो, नेट ते कमु थिए थो पियो या वेबसाइट्स ठहनि थियूं, मुख़्तलिफ़ एप्लीकेशन्स ठहनि थियूं या इन क़िस्म जो जेको कमु थिए थो पियो, त उनखे बि असां इनकरेज करण लाइ उन सिलसिले में बि हिकिड़ो एवॉर्ड रखियो हुयो। पर इतफ़ाक़ सां हिन दफ़े उन कैटेगरी में असां वटि का बि एंट्री कोन आई। इन करे आउं इहा ॻाल्हि कई त ॿोली ॾांहुं संजीदगी या ॿोलीअ ते कमु करण जे हवाले सां अञा असांखे
अॻिते वधिणो पवंदो ऐं असांखे कमु करिणो पवंदो। इदारो मौजूदु आहे, इदारो इनकरेज करे थो पियो, अवॉर्ड ॾिए थो, कैश प्राइज़ ॾिए थो, सभु शयूं थियनि थियूं पियूं, पर हिन स्टेज तां अवां सभिनी जे मार्फत मां इहो हिकिड़ो वरी बि दोस्तनि खे गुज़ारिश ज़रूरु कंदुसि त पंहिंजी ॿोली आहे, जीअं अयास चयो त पंहिंजी ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे मां तोखे अहिड़ो साह ॾींदी ॿी ॿोली किथे। सो पंहिंजी ॿोली आहे ऐं हीअ ॿोली जेके असां जीजल जी लोली बि चवंदा आहियूं, इन लोलीअ खे रुगो लोलीअ जी हद ताईं न पर इल्मी तरह सां बि अॻिते असांखे वधाइण जी ज़रूरत आहे। ॿी ॻाल्हि त असां गुज़िरियल साल असांजे इदारे जे सरबराह डॉक्टर इसाक समेजी साहिबु ऐं उनजो हिकिड़ो विज़न हुयो त असां जेको आहे ॿोलीअ ते कमु कंदड़, जीअं असां शिकायत कई मूं हाणे त ॿोलीअ ते कमु थिए ई घटि पियो, त बोर्ड ऑफ गवर्नर्स में असां हिकिड़ी इहा रिथ रखीसीं, डॉक्टर इसाक साहिबु रखी, त असां ख़ासि तौर ते जेके ॿोलीअ ते तहक़ीक़ थिए थी मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में एमफिल PhDs ऐं जेके मोनोग्राफ लिखिया वञनि था पिया सिंधीअ जा, उन जे हवाले सां बि असांखे स्कॉलरशिप्स ॾियणु खपनि या माली मदद करणु खपे। ऐं असांखे सराही थी तमामु घणी त इन ऐलान खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जे सिंधी शोबनि जे तरफ़ां असांखे एमफिल ऐं PhD ऐं मुख़्तलिफ़ जेके मोनोग्राफ्स हुया जेके ॿोली ऐं लिसानियात ऐं ग्रामर जे मौज़ूअनि ते हुया, त उहे असांखे आया ऐं असां उन सिलसिले में हिन साल जेके इन 8 जेके स्कॉलरशिप्स बि ॾेई चुका आहियूं। ऐं अॼोके हिन अवॉर्ड तक़रीब जे मौक़े ते बि असां 4 नौजवान असांजा स्कॉलर आहिनि, उन्हनि खे असां जेका उन्हनि कैश आहे चेक आहे उहा उन्हनि जी ख़िदमत में पेश कंदासीं ऐं उन्हनि खे इनकरेज कंदासीं त हू अॻिते बि अहिड़ो कमु कनि ऐं ॿिया बि नौजवान इन मैदान में सिंधी ॿोलीअ ते कमु करण जे हवाले सां अॻिते अचनि त असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी। तव्हां सभिनी जी तमामु वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु सिड़ाए हिते आया आहियो, मां दिलि सां तव्हांखे आजियां चवां थो, भलीकार चवां थो, लख कुर्बानी। महिरबानी डॉक्टर एहसान साईं जिन सेक्रेटरी आहिनि सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जा, ॿियूं सभु ॻाल्हियूं अहम, पर उन में तमामु अहमियत वारी ॻाल्हि जेका आउं सम्झां थो त असांजे डॉक्टर इसाक साईं जिन जे ज़माने खां शुरू थी आहे त उहे असांजा एमफिल वारा शागिर्द जिन जी स्पेशलिटी ख़ासि लिसानियात ऐं ॿोलीअ जे, उन्हनि जे लाइ स्कॉलरशिप आहे जंहिंजो पाण ऐलान कयूं, त मां सम्झां थो असीं हिन ते क्लैप कंदासीं उन्हनि शागिर्दनि लाइ जिन खे इनकरेज करण जे लाइ इन स्कॉलरशिप जो इंतज़ाम सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे पारां माशाल्लाह थियल आहे। असां सभिनी जे महबूब, असांजे सरवाण, हूं आउं उनखे मञा न मञा, पर आउं दिलि सां थो चवां त असांजे टहीअ जो जेकॾहिं को दौर हाज़िर में इमाम आहे त पोइ असांजो ताज जोयो आहे, असांजे सिर जो ताज जोयो आहे। जेका ॿोली थञ सां तुंहिंजे पेट पई, सातो कीअं कई अॼुकल्ह आहे ओपरी। मुंहिंजे मकाले जो उनवान आहे डॉक्टर मंसूर थले जो तारीख़ी कमु। सिंधी ॿोली अथॉरिटी पारां अॼोकी अवॉर्ड तक़रीब में हिकु अहिड़े शख़्स ऐं सिंधी ॿोलीअ जे ख़ामोश ख़िदमतगार जे किताब सिंधी ॿोलीअ ऐं गुजराती ॿोलीअ जा पाण में लाॻापा खे अवॉर्ड लाइ चूंडियो वियो आहे, जंहिं नसीराबाद जे रहाकू असांजे भाउ बख़्शल ऐं मुनीर जे वॾे भाउ, जंहिं वरियनि खां वठी नाम नमूद ऐं कंहिं सिले ऐं सताइश खां सवाइ कलम जो पोरियो पे कयो आहे। हिन फ़क़ीर तबा शख़्स सिंध में ड्राइंग मास्तरी ऐं कोऑपरेटिव बैंक में मुलाज़मत दौरान केतिरा सैर सफ़र कया ऐं संदसि सैलानी तबियत खे सिंध जी सामूंडी पटीअ वारनि इलाइक़नि रेड़ी म्याण, छटे नंगर, जाती, सोखी बंदर यानी त लाड़ सां लऊं लॻी वई ऐं प्यारे हसन दर्स जे हिन शहर जो मुजस्सिम बणिजी वियो। लॻी वई लाड़ सां लऊं, अव्हां खे ॿियो भला छा चऊं। इहे लाड़ जा बंदर, मड, मियाणियूं, वाहण ऐं वस्तियूं हिन वोड़ण शुरू कया ऐं इन पसमंदर में हिन केतिरा ई किताब लिखिया, जिन में मिट्टी ऐं मुहाणा नाविल, 1999 जे सामूंडी तूफ़ान जे पसमंदर में लिखियल रेड़ी म्याण नाविल, होटल हलाईंदड़ 5 औरतुनि ते लिखियल, उनखां सवाइ सोखी बंदर ऐं सूर सफ़रनामो,
हिन 3 किताब अखर पट्टी, गडाप जा गुल ऐं लाड़ी लफ़्ज़नि जी मोतिन माला कोहिस्तान ऐं लाड़ ख़ासि करे मांझर जे लफ़्ज़नि जी लुग़त ते लिखिया ऐं ईअं अखरनि ऐं लफ़्ज़नि सां चाह हिन जे मन में सिंधू लिखत यानी इंडस स्क्रिप्ट सां मोहबत पैदा कई। जेतोणीकि मंसूर थल्लो गुज़िरियल 35 सालनि खां अल्बनी अमेरिका में राइश पज़ीर आहे ऐं उतां जी शहरियत बि हासिलु करे चुको आहे, पर खेसि मोहन जे दड़े जी मिटीअ सां मोहबत ऐं सिंधूअ सां साञाह जी अहिड़ी सुती पीतल आहे जो हुन जे ज़िंदगीअ जो साह फसाह सिंध सां जड़िजी वियो आहे। ऐं बिकोल उस्ताद बुखारी सिंध सां अहिड़ी जिंद जड़ी जो ॿिया दिलवारा विसरी विया, जीअ सिंध सदाई जीअ ॿिया सभु नारा विसरी विया। हिन शख़्स अमेरिका में वेही मोहन जे दड़े जी रस्मुल ख़त इंडस स्क्रिप्ट खे सम्झण, परखण, परूढ़ण ऐं उन जी भाञ यानी डेसिफरमेंट खे पंहिंजे ज़िंदगीअ जो मक़सदु ठाहे छॾियो आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं मुल्कनि में सिंधी ॿोली ऐं ॿियनि ॿोलियुनि जो सफ़ीर बणिजी उन्हनि जे लॻ लाॻापनि लफ़्ज़ी हिकु जहिड़ाइनि ऐं आवेटियाई निशाननि यानी अलामतुनि जी यकसानियत जी तलाश जो अठ काठियो कमु पंहिंजे सुपुर्द करे छॾियो आहे। हिन सभ खां पहिरीं महसूसु कयो त मोहन जे दड़े जी बुनियादी ॿोली सिंधी ऐं उन जो लहजो या भेण ॿोली सराइकी आहे। उन करे हिन अलामा इक़बाल यूनिवर्सिटीअ मां सिंधी ऐं सराइकी नाविल निगारीअ में मौज़ू ऐं फ़नी हिकु जहिड़ाईअ जे उनवान ते एमफिल कई ऐं वॾी ॼमार जे बावजूदु 2021 में कराची यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे मां प्रोफेसर डॉक्टर शेर महराणीअ जी रहनुमाईअ में उन्हीअ ई तसलसुल में सिंधी ऐं सराइकी ज़बान ऐं अदब में हिकु जहिड़ायूं उनवान ते PhD जी डिग्री हासिलु कई। डॉक्टर मंसूर थल्लो ॿोलीअ लुग़त ऐं लिसानियात जो उहो माहिर आहे जंहिं मोहन जे दड़े जी रस्मुल ख़त इंडस स्क्रिप्ट ते सिराज मेमुण, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना ऐं अता मोहम्मद भंबरे खां पोइ क़ाबिल दाद कमु कयो आहे। हीअ अमेरिका में रहंदे सिंधी ॿोली ऐं उन जी क़दीम लिपीअ ते खोजना कंदे मुशाहिदाती मुताले पोरे खे गुज़िरियल 2 ॾहाकनि खां तहक़ीक़ी किताबनि जी सूरत ॾेई सिंधी ॿोलीअ ऐं उन जे तहक़ीक़ लाइ नवां रुख़ ऐं दर खोले रहियो आहे। संदसि तहक़ीक़ रुॻो टेबल वर्क ऐं कापी पेस्ट न आहे, पर सिंध जी तारीख़ी वरसे ऐं सिंधी रस्मुल ख़त जे असलियत जी तलाश लाइ मुसलसिल जाखोड़ ऐं जतन आहे। हिन दुनिया जे 8 ॿोलियुनि ऐं सिंधी ॿोली में 8 ॿोलियुनि ऐं सिंधी ॿोलीअ जा अहिड़ा समय लफ़्ज़ ऐं समय अलामतूं साइंस या सिम्बल्स ॻोल्हे लधियूं आहिनि जेके अॼु बि उन्हनि ॿोलियुनि ऐं सिंधी ॿोलीअ में साॻीअ माना ऐं मफ़हूम सां कतब अची रहियूं आहिनि। हिन सिंधी ॿोलीअ जे सफ़ीर, ख़िदमतगार ऐं स्कॉलर लुग़त, ॿोली ऐं लिसानियात ते हेठियूं फ़ख्र जोॻो कमु कयो आहे। अखर पट्टी 2014 मांझर जे लफ़्ज़नि जी लुग़त, गडाप जा गुल 2018 गडाप जे पहाड़ी इलाइक़े जी लुग़त, लाड़ी लफ़्ज़नि जी मोतिन माला 2019, सिंधी सराइकी ऐं स्पेनी ॿोलियुनि जा हिकु जहिड़ा आवाज़ ऐं लफ़्ज़ 2019, सिंधू माथिरीअ जी लिखत वारियूं निशानियूं 2020, सिंधी ॿोलीअ जो ॿियनि ॿोलियुनि सां रिश्तो 2020, सिंधू लिखत 2022, क़दीम लिपियूं ऐं निशानियूं 2022, कोरियन, रेवंस ऐं फ़ेथार्क लिपियूं ऐं सिंधू लिखतूं 2023, सिंधी ऐं गुजराती ॿोलियुनि जा लाॻापा 2023, भंभोर जे ठिकरियुनि जूं लिखतूं जेको छपाई हेठि 11 किताब। इन्हनि छपियल 10 किताबनि मां अखर पट्टी ऐं सिंधू लिखत मूं वटि न आहिनि। बाक़ी सभु डॉक्टर मंसूर थल्ले ख़ुदि या पंहिंजे प्यारे दोस्त ऐं मुंहिंजे महबूब यार जबार तासी सूमरे हथां महिरबानी करे मूंखे ॾियारे पे मोकिलिया आहिनि। इहे समूरा किताब सिंधू रस्मुल ख़त जे भाञ जे सिलसिले में
गाइड बुक तौर लिसानियात ऐं स्क्रिप्ट ते कमु कंदड़ शागिर्द ऐं माहिर कमु आणे सघनि था ऐं नतीजा कढण तरफ़ पेशरफ़्त करे सघनि था। बर सग़ीर जे ॿोलियुनि मां सराइकी ऐं उन जा लहजा ढाटकी, पारकरी, कच्छी ऐं गुजराती ॿोलियूं ऐं लहजा सिंधी ॿोली ऐं सिंधू रस्मुल ख़त जे भाञ जे ॾिस में सभ खां वधीक मददगार थी सघनि था। ऐं उन ॾिस में डॉक्टर मंसूर थले जो किताब सिंधी ऐं गुजराती ॿोलीअ जा पाण में लाॻापा हिकु अहम तरीन किताबु आहे जेको मुंहिंजे मुताले ऐं अॼोके तक़रीब जो अहम किताबु आहे। हीअ किताब मार्च 2023 में मुंहिंजे दड़ो रिसर्च पब्लिकेशन हैदराबाद छपाए पधिरो कयो आहे। पेश लफ़्ज़ ऐं महाग वारनि 28 सुफ़नि खे छॾे असुल किताब 91 सुफ़नि ते मुश्तमिल आहे जंहिंजा 7 बाब हिन तरतीब सां लिखिया विया आहिनि। पहिरियों मुंहं जूं मोहरूं ऐं गुजराती अखर, ॿियो निशानियूं ऐं अंग, टियों वाहिद आवाज़ जम आवाज़ो, चौथों सिंधी ऐं गुजरातीअ में अखर गाफ़ जूं निशानियूं, पंजूं गुजराती ॿोलीअ जो सूरत यानी सौराष्ट्र वारो लहजो, छहों गुजराती लहजो, सतूं लिसानी जाग्राफी ऐं बब्लियोग्राफी। हिन किताब में डॉक्टर मंसूर थले ॿिन्ही अवाइली ऐं असलोकी भेनर ॿोलियुनि सिंधी ऐं गुजरातीअ जे विच में मौजूदु लाॻापन जी खोज करे ॿिन्ही ॿोलियुनि जी लफ़्ज़ियात यानी वोकेबुलरी ऐं लिखतुनि यानी स्क्रिप्ट्स में गहरी वेझड़ाइप ॾेखारी ऐं साबित कई आहे ऐं उन रीति इंडस स्क्रिप्ट खे सम्झण ऐं उन जी भाञ यानी डेसिफरमेंट जे ॾिस में लाभाइती कोशिशि कई आहे। गुजरात हिन वक़्तु भारत जी हिकु रियासत आहे, पर इहा हक़ीक़त आहे त गुजरात ऐं उन जा इलाइक़ा कच्छ, काठियावाड़, सूरत असुल में क़दीम सिंधू तहज़ीब ऐं माथिरीअ जो हिकु अणटुट हिसो रहिया आहिनि। अॼु बि लाड़ ऐं थर जे केतिरनि ज़ातियुनि क़बीलनि जूं मिठियूं माइटियूं उन्हनि इलाइक़नि में क़ाइमु आहिनि। ॾखण इंडिया जे हिन डेल्टाई भाङे जा केतिरा माॻ ढोलावेरा ऐं ॿिया सिंधू माथर जा माॻ आहिनि। हितां जे रहाकुनि जा न रुॻो समाजी ऐं सक़ाफ़ती लाॻापा रहिया आहिनि, पर हितां जे रहाकुनि जी ॿोली ऐं ॻाल्हि ॿोल जे आवाज़नि ऐं लफ़्ज़नि यानी लफ़्ज़ियात वोकेबुलरीअ में बि हिकु जहिड़ाई रही आहे। कच्छ ऐं सूरत जे बंदरनि जो ज़िक्र त लतीफ़ साईं जे रिसाले में बि मौजूदु आहे। सैयद सात संदो मुकुर बंदर पुॼाई। गुजराती ॿोलीअ जी लफ़्ज़ियात ऐं लिखत वोकेबुलरी ऐं स्क्रिप्ट तोड़े अंगनि सां मुमासिलत अंग मुंहं जे दड़े जे मोहरुनि ऐं भंभोर जे ठिकरियुनि जे लिखत सां मुमासिलत रखनि था। सिंध जी ख्वाजकी लिपि, लोहाणकी लिपि वग़ैरह जी सूरत ऐं लफ़्ज़ियात गुजराती ॿोलीअ सां मिलंदड़ ऐं हिकु जहिड़ाई रखंदड़ आहे। डॉक्टर मंसूर थले अहिड़ा केतिरा ई सिंधी ऐं गुजराती लफ़्ज़ हिन किताब में ॼाणाया आहिनि जिन मां किन जे उचारण में किथे मामूली फ़र्क़ु आहे न त असुल में साॻिया आहिनि। जहिड़ो अंग, अंक, जूए, जो, को, सो, रो, हो, पो गुजरातीअ में पेश सां उचार, होड़ो, होड़ी, पाणीहारी, पाणीहारी, नाव, नाव, ज़ात, जात, भंडारी, रात, घणी, थी, छी वग़ैरह। अहिड़ी तरह डॉक्टर साहब मोहन जे दड़े जे अखरनि, निशाननि ऐं गुजराती लिपीअ जे अखरनि ऐं निशाननि में मुशाबियत ॾेखारे साबित कयो आहे त उन्हनि जी शिकिल या त मोहन जे दड़े जे मोहरुनि जी लिखियत यानी स्क्रिप्ट वारी साॻी आहे या थोरी तब्दील सां आहे। ऐं ख़ासि करे उन्हनि अखरनि लिपीअ जी मुशाबियत ख्वाजकी लिपीअ जेका 40 अखरी आहे उन सां बिल्कुलु मिलंदड़ आहे। असां तारीख़ी तौरु ॾिसंदासूं त सूमरा दौर में इस्माइली पीरनि जी सिंध ऐं गुजरात में तबलीग दौरान गिनाननि जी लिखत ख्वाजकी लिपीअ में मौजूदु आहे जंहिंजा निशान अॼु ताईं गुजराती लिपीअ में मिलनि था। इन ॾिस में ख्वाजकी ऐं गुजराती लिपियुनि ज़रिए
तोड़े कच्छी लिपीअ जो वसीउ मुतालो करण ऐं उन जूं पाड़ूं मुहनि जे दड़े जी लिपीअ सां खरोश्ती, ब्राह्मी, अर्धनागरी, नागरी, देवनागरी, ख्वाजकी, खुदाबादी ऐं गुजरातीअ ज़रिए मालूम करे सघजनि थियूं। ख़ासि करे अंगनि जे उचारन ऐं लिखियत में मुमासिलत साॻी आहे। पे ऐं गाफ़ अखरनि जी लिखत उते जेका मोहन जे दड़े वारी आहे उहा साॻी आहे ऐं ॿियूं निशानियूं जदीद तहक़ीक़ में वॾियूं मददगार थी सघनि थियूं। हिन किताब में लेखक जे पेश लफ़्ज़ ऐं मतन बनी ऐं कच्छ जे अदीब ऐं आलिम कलाधर मतवा जे मुहाग ऐं गुजराती ऐं सिंधीअ जे लिसानियाती ऐं आवेटियाई रिश्ते जी रोशनीअ जे मुताले खां पोइ आउं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी इंतज़ाम ॾाढो ॿ तजवीज़ूं रखां थो। नंबर 1, डॉक्टर तनवीर अब्बासी शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में ऐं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना ऐं डॉक्टर फामीदा हुसैन सिंधी ॿोली अथॉरिटीअ में इंडस स्क्रिप्ट म्यूज़ियम क़ाइमु करण जी कोशिशि कई हुई ऐं इब्तिदाई सोर्स मटीरियल गॾु बि कयो हो, जेको अॼु बि डॉक्टर बलोच जे हाल में ही जेके बि ही स्प्रेड मोहन जो दड़े जी आहे, हू खरोश्ती आहे, हू ब्राह्मी आहे, हू अर्धनागरी आहे, हू नागरी ऐं देवनागरी आहे ऐं हू भंबोर जी ठिकरियूं आहिनि ऐं हू ख्वाजकी आहे, हू आहे असांजी खुदाबादी, हू ख्वाजकी ऐं ही जेका अरबी लिपि किताबुल हिंद में जेका अलबेरूनी ॾिनी आहे ऐं ही जेका इज़त बिन सुलेमान 1056 में जेका सिंधी अरबी लिपि आहे ऐं ही अबुल हसन वारी लिपि ही मौजूदु आहे ऐं ही सभिनी लिपियुनि जो जोड़ इहे ऐं ॿाहिरि दीवारुनि ते जेके कुझु लिपीअ जा ॾिना ऐं ॿिया जेके चार्ट जेके लैंग्वेज अथॉरिटी में मौजूदु आहिनि, इहो सोर्स मटीरियल जेको अॼु बि डॉक्टर बलोच हाल ऐं अथॉरिटीअ जी दीवारुनि ते पैनलनि जे सूरत में ऐं कुझु चार्टनि जे सूरत में मौजूदु आहे ऐं इंडस स्क्रिप्ट ते काफ़ी किताबी मवाद अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी लाइब्रेरी जेका अथॉरिटीअ जी आहे उन जे किताबनि में मौजूदु आहे। ज़रूरत फ़क़ति इहा आहे त अथॉरिटीअ जो हिकु कमिरो मख़सूस करे उते इहे चार्ट ऐं किताब जेके अलमारियुनि में आहिनि उहे मुंतक़िल कया वञनि ऐं उन ॾिस में सिंध ऐं हिंद जे ॿोलीअ लिसानियात जे माहिरनि जा रहियल किताब हथु कया वञनि। पंजाबी, सराइकी, गुजराती ऐं कच्छी ऐं सिंधी देवनागरी लिपीअ में मौजूदु कलमी तहक़ीक़ ऐं इंडस स्क्रिप्ट ते सॼी दुनिया अंदरि थियल समूरी तहक़ीक़ किताबी सूरत में या इंटरनेट तां डाउनलोड करे गॾु कई वञे ऐं इंडस स्क्रिप्ट ते तहक़ीक़ कंदड़नि खे इदारे अंदरि मौक़िया ऐं सहूलतूं मुहैया कयूं वञनि। इहो इंडस स्क्रिप्ट म्यूज़ियम साम्हूं जेको असांजो अब्दुल माजिद बुरगिड़ी लैंग्वेज इंजीनियरिंग जेको आहे इदारो आहे उन जे तावन सां बि करे सघिजे थो, ख़ुदि उते बि क़ाइमु करे सघिजे थो। त इहा हिकिड़ी मुंहिंजी रिथ आहे। ऐं ॿी जेका रिथ आहे त सिंधी ॿोली अथॉरिटी पारां एमफिल जीअं हींअर इसाक दानिश चयो त एमफिल ऐं PhD जे शागिर्दनि लाइ स्कॉलरशिपूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं उन लाइ रक़म मुख़्तस कई वई आहे। इहो इंतिहाई साराह जोॻो कमु आहे। इन ॾिस में वधीक हिकु क़दम खणणु घुरिजे। ताज़ो आलमी सिंधी कॉन्फ्रेंस कराची में कोठाइण जहिड़ो तमामु साराह जोॻो कमु कयो वियो आहे। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त कॉन्फ्रेंस ते आयल ख़र्च या उन खां घटि में घटि 20 खां 30 लख रुपया सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां मख़सूस कया वञनि ऐं ख़ासि करे डॉक्टर मंसूर थले, कलाधर मुतवा जेको बनी कच्छ में रहे थो, अमर फयाज़ बुरड़े, शबीर कुंभार ऐं हिंद जे अदीबनि सां लाॻापन वारे कंहिं हिकु सिंधी अदीब ते मुश्तमिल टीम जोड़ी वञे ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी आदिपुर सां MOU साइन करे मथियनि माहिरनि खे 1 महीने लाइ गुजरात,
ख़ासि करे कच्छ, बनी, आदिपुर, अहमदाबाद, सूरत ऐं राजस्थान जे इलाइक़नि में मोकिलियो वञे त डॉक्टर मंसूर जे हिन किताब में थियल तहक़ीक़ जे रोशनीअ में उते जे माहिरनि सां मिली तहक़ीक़ करे इंडस स्क्रिप्ट ते जामे कमु कयो वञे ऐं उहा थियल तहक़ीक़ बैदि में किताबी सूरत में छापी वञे। आउं सम्झां थो त इंडस स्क्रिप्ट जे भाञ जो कमु गुजराती ऐं सिंधी आलमनि जी टीम आलमी सतह ते थियल तहक़ीक़ जे रोशनीअ में करे सघे थी। जेसिताईं मोहन दड़े जे अखरनि जो तालुक़ु आहे त असांजो नौजवान शबीर कुंभार मोहन दड़े जे स्क्रिप्ट जो कीबोर्ड जोड़े कम खे आसान करे सघियो आहे। जीअं मिसाल ही किताब आहे त इन में जेके निशानियूं असांजे दोस्त मंसूर थले हथ सां ठाहियूं आहिनि उहे स्कैन करे शाये कयूं आहिनि, पर हाणे इहे मोहन दड़े वारियूं तमामु बाक़ाइदे कीबोर्ड जे ज़रिए कंपोज़ करे सघो था। त इहे ॿ मुंहिंजूं तजवीज़ूं आहिनि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी लाइ। महिरबानी। बेहद महिरबानी ताजो साईं जिन पंहिंजे अभ्यास या ईअं चइजे त मकालो जेको हो उन में न फ़क़ति एवॉर्ड याफ़्ता असांजो जेको मकाला निगार जेके कुझु देरि में असीं एवॉर्ड ॾियण वारा आहियूं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे पारां, ऐं डॉक्टर शाज़िया सफ़ीर जे हवाले सां एतिरो चवंदुसि त पाण जेको मकालो आहे असांजे डॉक्टर रियाज़त बुरड़े जो एवॉर्ड याफ़्ता मकालो आहे जंहिंजो मौज़ू आहे सचल सरमस्त जी सिरजियल सुर नूरीअ जो व्याकरणी ऐं लुग़वी जाइज़ो। ऐं सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त असांजी इहा जेका भेण आहे डॉक्टर इनखे ख़ासि तरह सां सूरमिन जे हवाले सां पूरी तहक़ीक़ ऐं इंतिहाई ख़ूबसूरतीअ सां तहक़ीक़ करण जो मौक़ो कुदरत ॾिए पई। हिन खां अॻु में डॉक्टर इसाक़ समेज साहिब जिन जॾहिं शाहनायत रिज़वीअ ते कॉन्फ्रेंस कई त सभिनी खां शाहकार मकालो सची पुछो त शाहनायत जी जेको सूरमिन जे बारे में आहे उहो असांजी डॉक्टर शाज़िया सफ़ीर साहिबा उते पेश कयो हो। मूंखे यकीन आहे त हीउ जेको असांजे रियाज़त बुरड़े जो मकालो आहे सचल सरमस्त जे सिरजियल सुर नूरीअ हीअ असीं पहिरियों दफ़ो ॿुधंदासीं ऐं उन मकाले खे पढ़ंदासीं त ख़बर पवंदी त सचल साईं नूरीअ जे बारे में छा आहे, उनजी तफ़सील तव्हां सभिनी जी ताड़ियुनि में डॉक्टर शाज़िया सफ़ीर सिंधी शोबे जी एज़ाज़ मोज़स प्रोफेसर। महिरबानी साईं नसीर मिर्ज़ा साहिब, पर मां हिकिड़ी वज़ाहत कंदी हलां त हीउ मकालो आहे ऐं उन मकाले जो तजियो आहे। पाण जेको जंहिं मकाले खे अवॉर्ड ॾिनो वियो आहे इन 2023 में छपियल मकालो अॼु उनखे अवॉर्ड ॾिनो थो वञे, त उनजे करे तव्हां परेशान न थियो। हीउ को मकालो कोन्हे को, मां सरताज साहिब जो जेको टाइम वरितो आहे उनखां तमामु घटि यानी उनजो 10हों हिसो वठंदसि, छाकाणि त हिकिड़ो जेको मकालो आहे 5-6 सुफ़नि जो उन ते मूंखे तजियो पेश करिणो आहे। ऐं जीअं उनवान ॿुधायो असांखे साईं पंहिंजो नसीर मिर्ज़ा साहिब, त उहो आहे रियाज़त बुरड़े साहिब जो छपियल मकालो आहे। रियाज़त बुरड़ो साहिब जेको ख़ासि करे लिसानियात ऐं ॿोली ऐं लुगत जे हवाले सां हिन वक़्तु अहम मुहक़िक़ आहे, उन ते कमु करे रहियो आहे। संदसि केतिरा ई किताब ऐं मकाला इन उनवान ते छपियल आहिनि। त हीउ जेको मकालो आहे उहो सिंध जे हिकिड़े वॾे शाइर, सिंध जे नाले वारे शाइर सचल सरमस्त जे सुरनूरीअ जे हवाले सां उन जूं जेके व्याकरणी ख़ूबियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां छपियल आहे ऐं उन ते खेसि अवॉर्ड मिलियो आहे। उनजे लाइ खेसि ऐं मुबारकूं ॾियां थी रियाज़त बुरड़े साहिब खे। मकाले जो उनवान आहे सचल सरमस्त जे सिरजियल सुर नूरीअ जो व्याकरणी ऐं लुग़वी जाइज़ो। सचल सरमस्त जो शुमार सिंध जे नाले वारनि शाइरनि में थिए थो। सिंध जो को बि शाइर जेको अवामी शाइर आहे उहो तॾहिं ई बणिजी सघे थो जॾहिं हू अवामी ॿोलीअ में पंहिंजो कलाम चवे थो। उन सां न सिर्फ़ु हू अवाम जी दिलयुनि खे छुए थो, पर संदसि जेका तख़लीक़ी सघ आहे, जेका तख़लीक़ जी हुस्नाकी आहे, उहा बि पंहिंजे उरूज ते पहुचे थी ऐं उहा मक़बूल बणिजी वञे थी। या शेख याज़ जे लफ़्ज़नि में चवां त हू मुर्दा लफ़्ज़नि ते दमे ईसा फूके थो ऐं उहो हिकिड़ो ॾुखियो कमु आहे, पर याज़ जे लफ़्ज़नि में ई त उनखां सवाइ शाइरी पैगम्बरे जी दावा बि नथी करे सघे। मकाले निगार बिल्कुलु सही लिखियो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खां पोइ सचल सरमस्त आहे जंहिं सिर्फ़ु शाह साईं जे शऊरी सिलसिले खे बख़ूबी अॻिते वधायो, पर उन में पंहिंजी फ़िक्री उॾाम वसीले
मस्तीअ जा रंग बि भरिया गॾोगॾु जीअं शाह साईं सिंधी ॿोलीअ खे नए ऐं उत्तम ऊचाइयुनि सां रुशनास करायो ईअं सचल साईं बि पंहिंजी ॿोलीअ जे हुस्नाकियुनि खे पंहिंजे शहरनि सां आश्कार कयो। हिन मकाले में ॿिटनि लफ़्ज़नि जे इस्तेमालु हरफ जर जे इस्तेमालु जरी पछाड़ियुनि जे इस्तेमालु ज़मीरी पछाड़ियुनि जे इस्तेमालु मतरूक थियल लफ़्ज़नि जे इस्तेमालु घटायल ऐं वधायल आवाज़नि जो अभ्यास उत्तरादी लहजे जे जेके इम्तियाज़ी ख़ूबियूं आहिनि ख़ासि करे जमो जी जेका बनावट आहे उन जे हवाले सां अभ्यास कयल आहे। हाणे जीअं त सुर जेको नूरी जाम तमाची जो किस्सो आहे उन जो तालुक़ु लाड़ सां आहे जंहिंजो ज़िक्र शाह लतीफ़ बि सुर कामोद में कयो आहे पर सचल सरमस्त जो तालुक़ु उत्तर सिंध सां आहे त उन जे करे असांखे सचल सरमस्त जे सुर नूरीअ में इहे सिंधी ॿोलीअ जा ॿई ख़ूबसूरत लहजा मिलनि था यानी हू सुर कामोद में असांखे सुर नूरीअ में असांखे लाड़ी लहजे जे हवाले सां बनावटूं तरकीबूं ऐं मिलनि थियूं त साॻे वक़्त में उत्तरादी लहजे जूं बनावटूं बि असांखे इन पंहिंजो सुर में मिलनि थियूं जिन सभिनी जो हिन मकाले में बहितरीन तरीक़े सां त अभ्यास कयो वियो आहे। असांखे ॿुधायो वियो आहे त सचल सरमस्त जो जेको सुर नूरी आहे ॿोलीअ जे हवाले सां लुगत जे हवाले सां लुगत जे ज़ख़ीरे जे हवाले सां कीअं हिकिड़ो अहम सुर आहे। मकाले जूं पंहिंजूं हिकिड़ियूं फ़नी घुर्जूं हूंदियूं आहिनि ख़ासि करे जॾहिं असीं लिखंदा आहियूं त असांखे तवालत जो ख़ौफ़ हूंदो आहे छाकाणि त वरी जॾहिं छपजण जे लाइ वेंदो आहे त उते बि कुझु मसइला पैदा थींदा आहिनि त यकीनन रियाज़त साहिब खे बि उहो रहियो हूंदो उन जे करे ख़ासि करे हिन मकाले में हिकिड़ी शइ खे ईअं खणी चइजे त छॾियो वियो आहे मां उनखे खोट त न करे चवंदसि त मुहाणनि जी जेका मख़सूस लुगत आहे या मख़सूस ॿोली आहे छाकाणि त हर समाजी गिरोह जी पंहिंजी ॿोली हूंदी आहे ऐं ख़ासि करे जेके धंधा आहिनि या पोरिया आहिनि उन्हनि जी बि पंहिंजी ॿोली हूंदी आहे जीअं डॉक्टरीअ जी पंहिंजी ॿोली आहे इंजीनियरिंग जी पंहिंजी ॿोली आहे अहिड़ी तरीक़े सां तव्हां वाढनि जी पंहिंजी ॿोली आहे मोहाणनि जी पंहिंजी ॿोली आहे त उन ॿोलीअ जा जेके मख़सूस लफ़्ज़ इस्तलाह आहिनि उहे बि अभ्यास हेठि जेकॾहिं हिन मकाले में अचनि हा त उनखे वधीक अहम ऐं ख़ूबसूरत बनाइनि हा। मिसाल तौरु जीअं लफ़्ज़ आहिनि खिखिया ॼारियूं खारियूं मॾ मियाणियूं मकड़ा छिलुर छट इहे सभई जेके ऐं अहिड़ा ॿिया केतिरा ई बेशुमार जेके लफ़्ज़ शाह लतीफ़ जे सुर कामोद में हुजनि या सचल सरमस्त जे सुर नूरीअ में आया हुजनि त उन्हनि जी हिकिड़ी मख़सूस माना बि आहे उहे उन माना उन धंधे सां लाॻापियल माण्हू ॼाणनि था छाकाणि त जेको मच्छी मारण जो कमु आहे मच्छी जॾहिं मारी थी वञे त कहिड़ा औज़ार इस्तेमालु थियनि था मारण खां पोइ जिन उन खजीअ जे ठहियल तॼुनि ते रखी थी वञे उन्हनि जे लाइ हिकिड़ा मख़सूस नाला आहिनि मच्छियुनि जा लाइ केतिरा क़िस्म आहिनि उन्हनि ते मुख़्तलिफ़ नाला आहिनि त इहे असांजा शाइर ई आहिनि जेके इन्हनि सॼी लुगवी ज़ख़ीरे खे इन्हनि ॿोलीअ जे उन्हनि ख़ूबसूरत लफ़्ज़नि खे महफ़ूज़ कनि था ऐं उहे हमेशह जे लाइ असांजे यादो अचनि था। इन जो बहितरीनु मिसाल असांजा अज़ीम शाइर शाह अब्दुल लतीफ़ या सचल सरमस्त आहिनि। मिसाल तौरु कतण हाणे असांजे मुआशिरे मां ख़तमु थी वियो आहे पर जॾहिं असां पंहिंजे क्लासिकल शाइरनि जो सुर कापायती पढ़ूं था त उहे लफ़्ज़ उहे इस्तलाह असांजे यादो अचनि था। साॻी तरह सां इहे आहे त बहरहाल ज़ाहिरा ही को तहक़ीक़ी किताब या उन हिकिड़ो मकालो हुयो त उन जूं पंहिंजूं घुर्जूं आहिनि उन जे करे असांखे उन जो अभ्यास उन में नथो मिले पर लेख जेको मुहक़िक़ आहे असांजो रियाज़त बुर्डो साहिबु उन तमामु घणी महिनत कई आहे ऐं सुर नूरीअ जे हवाले सां उन जो जेको लुगवी ऐं पंहिंजो ख़ासि करे व्याकरणी अभ्यास आहे ॾाढे बहितरीनु तरीक़े सां कयो आहे ऐं मकाले ते जेको तज्ज़ियो हुयो उन सां इहे जेके ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कयूं महिरबानी तव्हां सभु बेहद महिरबानी डॉक्टर शाज़िया सफ़ीर साहिबा जीअं बिल्कुलु आउं तकिड़ो तकिड़ो ॻाल्हायां थो एॾी फॉरवर्ड तक़रीर एॾी पंहिंजे पूरे रवानीअ सां ऐं जीअं आउं मुंझंदो आहियां इन करे आउं रफ़्तार सां ॻाल्हाईंदो आहियां पर उहो ॾाढी रवानीअ सां पंहिंजो मकालो पंहिंजो तज्ज़ियो पेश करे वई। मूं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि खे नोट कयो त डॉक्टर शाज़िया सफ़ीर तव्हां चयो त असांजे समाज में हर जात हर ज़ात खे पंहिंजी ॿोली आहे ऐं तव्हां चयो त मीर बहरन नहीं छाकाणि त नूरीअ जो ज़िक्र हुयो त पोइ नूरीअ जे ज़िक्र में त पोइ ज़िक्र मीर बहरन नहीं मोहाणनि जो ईंदो उन जी पंहिंजी ॿोली आहे ऐं उहा त ज़ाहिर आहे त जेका इदरीस चतोई खे ख़बर आहे त मीर बहर ऐं मोहाणा जेका ॾींहुं राति ॿोली ॻाल्हाइनि था उन जी लुगत पंहिंजी आहे जेका मुग़ल ज़ात ते मबनी हूंदी आहे त मोहाणनि जी ॿोलीअ तां मूंखे यादि आयो त असांजे मिर्ज़ाउनि जी बि पंहिंजी ॿोली आहे जेके जॾहिं होश में हूंदा आहिनि त पोइ निशस्तनि गुफ़्तनि बरख़ास्तनि अदब आदाब वारी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि ऐं जॾहिं उन ते कावड़ तारी थींदी आहे त मिर्ज़ा पोइ मोहाणनि वारी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि
ऐं मिर्ज़ा कलीश बेग साहब पंहिंजी ज़िंदगीअ में जेको ॾुखे में ॾुखियो लफ़्ज़ इस्तेमालु कंदो हो ऐं हुन ते जॾहिं बरहमी पूरी तारी थींदी हुई त पाण पंहिंजी किताब साओ पन या कारो पन में पनो में लिखियो अथनि त जॾहिं कावड़बो आहे त सिर्फ़ु पंहिंजो चेहरे ते रत जमा करे हिकिड़ो ई हर्फ़ चवंदो आहे उठ या पुछ ऐं जेकॾहिं को ॿी गार हुनखे ॾियणी हूंदी आहे त चवंदो आहे अहमक। बहरहाल असीं दोस्तो पंहिंजे इन दिलचस्प हिकिड़े पहलूअ तां हलंदासीं त असांजी जेका ॿोली आहे भिटाईअ फरमायो आहे त ॿोली मुंहिंजी ॿांभणियाणी अला नाया खान कटियाणी। शेख हयाज़ जो अहसान साईं शेर पढ़ियो त पंहिंजी ॿोलीअ में जे चवंदे माउ अहिड़ो साउ तोखे ॾींदी ॿी ॿोली किथे। ऐं ख़ुदि असांजी ॿोलीअ जा जेके वॾा शाइर आहिनि जीअं शेख हयाज़ हूअं त ईंदा नौटण खेॾणा ॿोलीअ में बिहार आउन अचिणो आहियां हूअं त अखी चार ईंदा नौटण खेॾणा। ऐं सची पुछो त सिंधी शाइरी सजदो कंदी त अयाज़ खां पोइ ॿोलीअ सां या ॿोलीअ खे मालामाल करण वारो शाइर जेको आहे उहो ई अथव जंहिं असांजे निसाब जे लाइ लिखियो झू झू माटी लस्सी पंहिंजी घाटी अमड़ सियाणी मखण जी चाणी। सलाम आहे असांजो उस्ताद बुखारी साईं खे जंहिं असांजी ॿोलीअ खे मालामाल कयो आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि फैज़ान सरवर सखीराणीअ खे त पाण अचनि ऐं उस्ताद साईं जिन सरवर सखीराणी फैज़ान ॿई ॼणा जेकॾहिं पीउ पुटु ईंदा त ख़ूबसूरती थींदी। नूर चश्म सां गॾिजी अचो। उस्ताद बुखारी साईं जो पंहिंजी ॿोली जे बारे में ख़ूबसूरत गीत अवां जे आॾो सरवर ऐं फैज़ान सरवर सखीराणी गॾु। जिया लतीफ़ जी ॿोली ख़ूबसूरत गीत आहे उस्ताद बुखारी जो पेश ख़िदमत आहे जहिड़ो हाल पेश पिराना। जी जल झोली दिए पैलोली सिंधी बोली कौमी बोली। जी जल झोली दिए पैलोली सिंधी बोली कौमी बोली है सिंधी बोली कौमी बोली। वडड़ो थी दे विखड़ू खण दे पहरिया पहरिया फरही खण दे है वडड़ो थी दे विखड़ू खण दे पहरिया पहरिया फरही पढ़ दे बेबे बेबे बातड़ी बोली सिंधी बोली कौमी बोली है सिंधी बोली कौमी बोली। जी जल झोली दिए पई बोली सिंधी बोली कौमी बोली है सिंधी बोली कौमी बोली। मुझे मामन जी ही बोली मुझे चाचन जी ही बोली मुझे मामन जी ही बोली मुझे चाचन जी ही बोली मिठड़ी मिठड़ी सोली सोली सिंधी बोली कौमी बोली है सिंधी बोली कौमी बोली। भेनर तोखे टोपियूं विझंदियूं अजरक ओडे बोकी बधंदियूं भेनर तोखे टोपी विझंदियूं अजरक
ओडे बो की बदंदियूं चोडस तुंहिंजी चमके चोली सिंधी बोली क़ौमी बोली है सिंधी बोली क़ौमी बोली घोट भिटाई वारी बोली उस्ताद आहे प्यारी बोली है घोट भिटाई वारी बोली उस्ताद आहे प्यारी बोली धारी खारी ओखी ओली सिंधी बोली क़ौमी बोली है सिंधी बोली क़ौमी बोली जी जल झोली दिए पैलोली सिंधी बोली प्योमी बोली है सिंधी बोली प्यारी बोली है सिंधी बोली मिठड़ी बोली। तो उस्ताद बुखारी जो हिकिड़ो ऑटोग्राफ है मुझे ऑटोग्राफ बुक ते हलो संभाले संभाले लताड़ जी न वञो हलो संभाले संभाले लताड़ जी न वञो अची मकार जे मुंहं में चबाड़ जी न वञो उथो त तेज़ त आफ़्ताब थी उभरो किताब थी न अचो छो त फाड़ जी न वञो। ऐं सभिनी जूं ताड़ियूं थींदियूं डॉक्टर मंसूर थले साहब जिन जो डॉक्टर एहसान दानी साहब जिन जे हथनि सां डॉक्टर फतेह मोहम्मद मरी जनाब डॉक्टर मंसूर थले साहब जिन जो अवॉर्ड मुनीर अहमद थलो साहब जेके संदन बिरादर आहिनि मंसूर असां सां हिन वक़्तु गॾु न आहे पाण ॿाहिरि वियल आहिनि ताड़ियुनि जी गूंज हूंदी त ज़बरदस्त थींदो। मंसूर थलो न फ़क़ति ॿोलीअ ते कमु करे थो पर हू गॾो गॾु ट्रेवलॉग ऐं सिंध जी तहज़ीब कल्चर मोहन जो दड़ो इन्हनि सभिनी जे बारे में हुन जा शानदार किताब असांजे साज सिंधी शाया करा आहिनि संभारा पब्लिकेशन जे पारां। ॿियो अवॉर्ड आहे ॿोली ऐं लिसानियात बाबति मकालो सचल सरमस्त जी सिरजियल सुर नूरीअ जो व्याकरणी ऐं लुग़वी जाइज़ो ऐं सभिनी जी ताड़ियुनि में पंहिंजो अवॉर्ड मकाले जे लाइ वठणु ईंदो डॉक्टर रियाज़त बुरड़ो डॉक्टर फतेह मोहम्मद मरी डॉक्टर साग समेज साहब जे हथां हू पंहिंजो इहो अवॉर्ड वठंदो। सिंधी यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जी हैसियत में सिंधी शोबे जे शागिर्दनि जी हैसियत में असीं सम्झूं था त हिननि पंहिंजो पाण खे मल्हायो आहे पंहिंजो मास्टर सिंधीअ में करण खां पोइ लिसानियात खे हुननि पंहिंजो ख़ासि मौज़ू बनायो आहे ऐं असीं सलाम पेश कंदासीं हिननि सभिनी शागिर्दनि जे हवाले सां त हीअ सभु सिंधी यूनिवर्सिटी जा शागिर्द आहिनि ऐं सिंध यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे जा शागिर्द आहिनि जिन में डॉक्टर बलोच साहब डॉक्टर अलाना साहब डॉक्टर अब्दुल जब्बार डॉक्टर काज़ी ख़ादिम जहिड़ियूं शख़्सियतूं उन्हनि जे चेयरपर्सन रहियूं आहिनि। असीं पंहिंजे हिननि चेयरपर्सन्स जे लाइ ताड़ियूं वॼाईंदासीं जिन अहिड़ा ज़हीन शागिर्द पैदा कया आहिनि। ऐं हिन वक़्तु चेकनि जे लाइ गुज़ारिश कंदुसि मोहतरम मोहम्मद पुनल खे त अचनि सिंधी सेखारण जे तरीक़नि जो तहक़ीक़ी जाइज़ो जनाब ताज जोए साहब स्टेज ते हलिया अचनि डॉक्टर तहमीना मुफ्ती ऐं मुर्तज़ा सियाल साईं जिन खे गुज़ारिश कंदुसि त अचनि हिकिड़ो हिकिड़ो अवॉर्ड ॾियारींदा था वञूं। डॉक्टर फतेह मोहम्मद मरी ऐं ताज जोयो साहब जिन मोहम्मद पुनल खे पंहिंजी सिंधी सेखारण जे तरीक़नि जो तहक़ीक़ी अभ्यास ते ई स्कॉलरशिप जो चेक पेश कंदा। मुर्तज़ा हिकिड़ो मिंट बीठो मोहम्मद पुनल एम फिल जे लाइ पंहिंजो स्कॉलरशिप ताज जोए साहब ऐं फतेह मोहम्मद मरी साहब जिन खां वठनि पिया ऐं हाणे आऊं मुर्तज़ा सियाल साहब डायरेक्टर इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी ऐं असांजे डॉक्टर फतेह मोहम्मद मरी साहब ऐं डॉक्टर साग सामेजे साहब जी हथां मोहतरम वकार हुसैन सचल सरमस्त जे सिंधी काफ़ियुनि जो लिसानियाती जाइज़ो ते हू पंहिंजी तहक़ीक़ कनि पिया। मोहतरम वकार हुसैन जे लाइ स्कॉलरशिप जो चेक मुर्तज़ा सियाल ऐं फतेह मोहम्मद मरी साहब डॉक्टर फतेह मोहम्मद मरी साहब जिन आउं गुज़ारिश कंदुसि डॉक्टर तहमीना मुफ्ती साहिबा खे त डॉक्टर फतेह मोहम्मद मरी साहब जिन सां गॾु बीहंदियूं। मुर्तज़ा महिरबानी डॉक्टर तहमीना मुफ्ती साहिबा
असांजे डॉक्टर फ़तेमुल मरी साहब जिन सां गॾु बीहंदी, डॉक्टर इसाक असां सां गॾु आहिनि, असांजा डॉक्टर एहसान दानिश गॾु आहिनि। ऐं गुज़ारिश कंदुसि मोहतरम असदुल्ला मंगीअ खे, जिन जो सिंधी ॿोलीअ में इस्तेमालु थींदड़ एराबनि जो इस्तेमालु पंहिंजे वज़ीफ़े जो, पंहिंजे स्कॉलरशिप जो एवॉर्ड वठंदा डॉक्टर तहमीना मुफ्ती ऐं डॉक्टर फ़तेमुल मरी साहब जिन जे हथां असदुल्ला मंगी। असदुल्ला मंगी पंहिंजे एमफिल जी स्कॉलरशिप जो चेक महिरबानी डॉक्टर तहमीना मुफ्ती। ऐं गुज़ारिश कंदुसि डॉक्टर शाज़िया सफ़ीर साहिबा खे त असांजे डॉक्टर फ़तेमुल मरी साहब जिन सां गॾु बीहनि। ऐं हाणे गुज़ारिश कंदुसि मोहतरम सईद अहमद जेके एमफिल पिया कनि 21वीं सदीअ में सिंधी ॿोलीअ में दरपेश ख़तरनि जो तहक़ीक़ी जाइज़ो। असांजो नौजवान शागिर्द डॉक्टर शाज़िया सफ़ीर, प्रोफेसर डॉक्टर शाज़िया सफ़ीर साहिबा ऐं डॉक्टर फ़तेमुल मरी साहब जिन जे हथां पंहिंजे एमफिल जो ई स्कॉलरशिप जो ही चेक वठंदा। डॉक्टर फ़तेमुल साहब, इसाक समेजो साहब, डॉक्टर एहसान दानिश, वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजनि सीट ते ईंदा। मोज़ज़ ख़वातीन हज़रात, असांजा मोज़ज़ शख़्सियतूं जेके स्टेज ते आहिनि उहे पंहिंजे तमामु इख़्तिसार सां मुहबत सां अवां ताईं पंहिंजी गुफ़्तगू पेश कंदा। ऐं सिंधी यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे जी अॻूणी सरबराह ऐं ख़ुदि डॉक्टर नबीश बलोच साहब जे जेको चेयर आहे उन जी अॻूणी डायरेक्टर जंहिं शमसुलमा मिर्ज़ा कलीच बेग ऐं शाह लतीफ़ ऐं लिसानियात जे बारे में तमामु अहम मक़ाला लिखिया आहिनि। मुंहिंजो अर्ज़ु आहे डॉक्टर तहमीना मुफ्ती साहिबा पाण ईंदियूं ऐं अॼोकी हिन पुरवकार तक़रीब जे हवाले सां पंहिंजी गुफ़्तगू अवां ताईं पहुचाईंदियूं। डॉक्टर तहमीना मुफ्ती साहिबा। असल में अॼोको जेको ही मेड़ाको आहे, जेका ही गरजाणी आहे, इन में कुझु नुक़्ता आहिनि जंहिंजे बारे में मां ॻाल्हाइणु चाहींदुसि। सभ खां पहिरीं त ही सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार अदारो जंहिंजो चेयरमैन डॉक्टर इसाक समेजो आहे, उन जे बारे में जेकॾहिं मां चवां त उहो मुंहिंजो शागिर्द बि रहियो आहे, मुंहिंजो कुलीग बि रहियो आहे, मूं खेसि पढ़ायो बि आहे ऐं इहा अदारे जी ख़ुशकिस्मती आहे जो हू नौजवाननि जे हिकु स्टेप सां या उन गुरोह मां तालुक़ु रखे थो जेको एनर्जेटिक आहे, जेको कमु करणु चाहे थो, या उनजी शख़्सियत जी ख़ासि हिकिड़ी ॻाल्हि आहे। जॾहिं हू शोबे में हो तॾहिं बि जेको आहे हुन अदबी रिसालो मंज़र मुंहिंजे ख़्याल में हुयो, उहो जेको उन्हनि शागिर्दनि सभिनी मिली जेको आहे हुन में अदबी एक्टिविटी जेका आहे सा उहा शुरू कई। ऐं उनखां पोइ जेको आहे सो कुझु ॻाल्हियूं जेके हिन अदारे जे ज़िमे आहिनि उन जे हवाले सां जेको आहे सो मां ॻाल्हि कंदसि त वर्कशॉप करणु, इल्मी बहस मुबाहिसो, मादरी ॿोलीअ जी अहमियत ऐं मसइलनि बाबति हिकु माहौल जेको आहे उहो पैदा करण जे लाइ ही अदारो इसाक समेजी जी गरम जोशीअ वारी हिकिड़ी जेका हिकिड़ी उनजी तबियत आहे, कमु करण जो जेको रुझान आहे, उहा उनजी हिकिड़ी पेशकदमी जेका आहे सा उहा शुरू थी आहे ऐं उहा उनखे एप्रिशिएट करे सघिजे थो, इनखे करणु घुरिजे। ऐं इन पेशकदमीअ में जॾहिं खां हिन अदारे जे सरबराह क़दम खयां आहिनि त हिन अदारे जी जेके असलूको मतन ऐं मक़सदु हो उनखे उन तमामु दिलेरी सां खयो आहे। सिंधी ॿोलीअ जी अहमियत, उनजी मार्केटिंग करणु, ॿोलीअ जे लाइ जेको आहे सो शऊर पैदा करणु, ॿोलीअ खे सिंधी क़ौमी ॿोलीअ जे हैसियत सां लागू करणु ऐं उनजे बारे में मेड़ाका मुनक़िद करणु ऐं स्कूलनि में सिंधी ॿोली खे राइज करण वारो जेको अमली क़दम हुयो, जेका स्ट्रगल हुई, उहा हिन अदारे शुरू कई आहे, जेका हिकिड़ो तारीख़ी कमु आहे। ॿियो जेको अहम कमु हो उहो इहो आहे हिन अदारे जो जेको ही करे रहियो आहे। सिंधी ॿोलीअ जे अदारे खे तक़रीबन 32 साल थी चुका ऐं हिन दफ़े ही पहिरियों दफ़ो थियो आहे जो इल्मी ऐं फ़िक्री लिसानी मौज़ूअनि ते हिकु कॉन्फ्रेंस मुनक़िद करणु हिन अदारे जे क्रेडिट ते वञे थो। ऐं इहा जेका आलमी सिंधी ॿोली हुई उहा जेको आहे सो कराची में कोठाई वई ऐं इहा बैन अल क़ौमी
कॉन्फ्रेंस हुई जंहिंजो मुख्य उनवान सिंधी ॿोली सिंधू लिखत ऐं ख़तरे में आयल असलूकिन ॿोलियूं असलूकियूं ॿोलियूं हुयो। ऐं इहो हिकिड़ो वॾो टॉपिक आहे, हिकिड़ो वॾो, ऐं इन जे बारे में अक्सर असां ॻाल्हाईंदा बि रहंदा आहियूं ऐं इन ते कमु बि थियो आहे, इलाही स्कॉलर्स मकाला बि लिखिया आहिनि। पर जंहिं नमूने में इहा कॉन्फ्रेंस थी तंहिं इन मक़सद खे निर्वार कयो ऐं न सिर्फ़ु इन मुल्क जे आलमनि पर ॿोलीअ जे दुनिया जे ॿोलीअ जे माहिरनि इन में हिसो वरितो ऐं जेको आहे सो उन में शिरकत कई। ॿी जेका अहम ॻाल्हि आहे उहा आइनी ऐं क़ौमी ॿोलीअ तौरु सिंधी ॿोलीअ जो उनखे जाइज़ हक़ वठाइण जे लाइ ध्यानु छिकरायो वियो आहे। इहा ॻाल्हि मां इन करे बि चवंदसि त असां में इहो शऊर आहे, असांखे पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु आहे। छाकाणि त पंजाब जे भेट में पंजाबी हाणे सोचनि था त असांखे पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइणु घुरिजे ऐं असांखे पंहिंजी ॿोली खे वधाइणु, पंजाबी ॿोली खे वधाइणु घुरिजे आहे पंहिंजे सूबे में। पर असां पंहिंजी ॿोलीअ सां शुरू खां वठी उन सां असांजो जज़्बाती असांजो उन सां अहिड़ो वास्तो रहियो आहे जो असां हमेशह पंहिंजे ॿोलीअ जे बारे में ॻाल्हाईंदा रहिया आहियूं, उन जे लागू करण जे लाइ आवाज़ु उथारींदा रहिया आहियूं। त इन करे बि जेको आहे सो हिन अदारे इहो कमु पब्लिक में हिकिड़ो शऊर पैदा कयो त ॿोलीअ खे, सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारियो वञे। छाकाणि त क़ौमी सिंध असेंबलीअ मां इहो पास थियल आहे, रेज़ोल्यूशन पास थियल आहे ऐं हिन अदारे ॿोलियुनि जे तहफ़ुज़ ऐं तरक़ीअ लाइ थींदड़ कोशिशुनि जी रोशनीअ में ॿोलीअ खे अहमियत ॾियारी, इहो संदसि अहम कमु आहे। 2022 खां 2032 ताईं जेको अरसो आहे इहो अक़वाम मुतहदा जे तरफ़ां जेको आहे सो मल्हाइण जे लाइ सॼी दुनिया में जेको आहे सो 2032 ताईं इहे इन टॉपिक सां ॿोलियुनि जे हवाले सां कॉन्फ्रेंसिस थींदियूं ऐं जेको आहे सो रिसर्च थींदी। त इन जे करे छा थियो जो सिंधी ॿोलीअ जी अहमियत सॼी दुनिया में साम्हूं आई ऐं जेको आहे सो तफ़सीली रिपोर्ट जेका आहे उहा यूनेस्को जे तरफ़ां वेबसाइट ते रखी वई ऐं हिन रिपोर्ट सॼी दुनिया ताईं रसाई हासिलु कई। अच्छा, हिन अदारे जे पारां जेको हिकिड़ो तहक़ीक़ी रिसालो सिंधी ॿोलीअ जे उनवान सां निकिरे थो, असां उन्हनि खे पढ़ूं था, उन में वॾी नुमाया तब्दीली आई आहे। उन में तहक़ीक़ी मकाला जेके ॿोलीअ जे हवाले सां आहिनि उहे निहायती टेक्निकल आहिनि, ग्रामर जे हवाले सां आहिनि। पुराणियूं जेके असांजा असलूकी जेके सूरत ख़तियूं हुयूं उन जे हवाले सां असांखे मकाला मिलनि था। इहा हिकिड़ी वॾी चेंज आई आहे जेका हिन सिंधी ॿोली रिसर्च जर्नल जेको आहे उन में मूंखे नज़र आयो ऐं तव्हां पाण बि पढ़ियो हूंदो ऐं तव्हांखे रियलाइज़ कयो हूंदो त चङे अरसे खां पोइ इन रिसाले हिकिड़ी वॾी अहमियत हासिलु कई आहे। इन खां अलावा अथॉरिटी जेको ॿियो कमु कयो, ॿारनि जे अदब बाबति बि कॉन्फ्रेंस कराई, जंहिंमें न सिर्फ़ु ॿारनि हिसो वरितो पर वॾनि लेखकनि, शाइरनि, अदीबनि उन में हिसो वरितो ऐं इन जो इम्पैक्ट छा हो त उसरंदड़ नसुल जेको आहे उनखे बि ख़बर पए, नंढनि ॿारनि खे बि ख़बर पए त सिंधी ॿोली असांजी मादिरी ॿोली आहे, असांजा उन ते हक़ आहिनि ऐं ॿोलीअ खे वधाइण ऐं विझाइण में असां जेको ॿार आहे उहो पंहिंजो रोल अदा करे। ऐं हिकिड़ी वॾी ज़बरदस्त क़िस्म जी कॉन्फ्रेंस हुई ऐं ॿियो मक़सदु इहो हो त इंटरनेशनल हुई, बैन अल-अक़वामी हुई ऐं उन जो मेन जेको मक़सदु हो इहो त ॿारनि खे इहा ख़बर पए त दुनिया में ॿारनि जो अदब कीअं थो लिखिजे, उन में कहिड़ा कहिड़ा रुझान ऐं लाड़ा आहिनि ऐं उन जे तहत जेको आहे सो मकाला पढ़िया विया, पेपर पढ़िया विया ऐं उहे कुझु शाया बि थिया आहिनि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारे रिसाले में। सिंधी ॿोली जे उनवान सां जेको असांजो आहे। ॿियो हिन अदारे जो जेको ख़ासि कमु इहो आहे त हुन कराची, हैदराबाद ऐं सखर में सिंधी ॿोलीअ जी सिख्या जे लाइ जेको लेक्चर प्रोग्राम शुरू कया आहिनि, ग्रामर जे हवाले सां जेका सिख्या ॾिनी थी वञे उहा तमामु अहम कमु आहे। छाकाणि त असांजी ॿोलीअ ते ॿियनि ॿोलियुनि जो असरु जेको आहे सो पइजी रहियो आहे ऐं हिकिड़ो खार जेको आहे उहो असांखे नुमाया नज़र थो अचे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जागृता जो हवालो मां पहिरीं ॾिनो त हिन अदारे पंहिंजी ज़िमेदारी पूरी कई आहे ऐं ॿोलीअ बाबति बहस ऐं मुबाहिसा मसलसल जारी आहिनि, उन में गैप न आयो आहे ऐं जेको निहायती ॼाण वारो अमल ऐं कमु आहे। हिन अदारे लुग़त जे हवाले सां ऐं ॿियनि मौज़ूअनि जे हवाले सां जेको आहे सो
10 खां 15 किताब जेके आहिनि से हुननि जा अची चुका आहिनि ऐं इंशाल्लाह आईंदा बि जेको आहे सो हीउ अदारो जेको आहे सो डॉक्टर इसाक समेजे जी रहनुमाईअ में ऐं जेको हुनजो हुनजा जेके साथी आहिनि एहसान दानिश आहे ऐं ॿिया जेके हुनजा साथी आहिनि हिन अदारे खे अॻिते वधाईंदा। अच्छा, हिकिड़ी ख़ासि ॿोली इहा आहे, ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो किताबी जेका असां रिसर्च कयूं था, किताब पढ़ूं था ऐं जेको आहे सो उन्हनि में असांखे जेके शयूं वणनि थियूं या असांखे अट्रैक्ट कनि थियूं या असां इहो जाइज़ो वठूं था त हीअ ॻाल्हि या हिन मौज़ूअ ते कमु न थियो आहे त असां उन ते कमु कयूं था। पर हाणे को जदीद जेका हिकिड़ी रिसर्च आहे उहा आहे एक्सेल जी बुनियाद ते स्कॉलर जेको आहे उहो अदारनि में वञे थो, माण्हुनि सां मिले थो, उन्हनि जा बयान रिकॉर्ड करे थो, उन्हनि जो हिसाब किताब करे थो त ॿोली केतिरी ॻाल्हाई वञे थी, उन केतिरी उहा ख़तरे में आहे या उन जे लाइ माहौल साज़गार आहे या न आहे। त अहिड़े क़िस्म जा मकाला बि जेके आहिनि से अहिड़े क़िस्म जी जेका तहक़ीक़ आहे उहा बि जेका आहे सा कराई वञे। ऐं अहिड़ा मकाला मूं ॾिठा आहिनि हिन में पंहिंजो मुख़्तलिफ़ रिसर्च जर्नल्स में। ऐं सिंधी ॿोली जेको असांजो हीउ अदारो हर टिमाही जेको रिसालो आहे उन मां मूं इहे 2-3 पढ़िया त मूंखे ॾाढी हैरत थी त जेको आहे सो कुझु सिंध जे स्कूलनि जो जाइज़ो वरितो वियो ऐं उन में इहो ॾेखारियो वियो त हेतिरी तइदाद में जेको आहे सो सिंधी ॿार सिंधी ॻाल्हाइनि था ऐं उन जे भेट में जेके जंहिंजी मदर टंग सिंधी न आहे उहे सिंधी कीअं था ॻाल्हाइनि ऐं उन्हनि जो हिक ॿिए जे मथां असरु कहिड़ो आहे, उहो नेगेटिव बि आहे ऐं पॉज़िटिव बि आहे। त इन सां असांखे पंहिंजी ॿोलीअ जे बचाव जा तरीक़ा मालूम थींदा ऐं असांखे इहा बि ख़बर पवंदी त ॿोलीअ खे आईंदा बचाइण जे लाइ या उन जी तरक़ीअ जे लाइ असांखे छा करिणो आहे ऐं छा करणु घुरिजे। ऐं मां अदारे जे सरबराह डॉक्टर इसाक समेजे खे घणियूं घणियूं मुबारकूं ॾींदमि त हू पंहिंजे इन ई महिनत सां ऐं हिकिड़े तसलसल सां जेको हिकिड़ो कमु करे रहियो आहे उनखे जारी रखे ऐं इनशाला लाभ मिलंदो ऐं मिली रहियो आहे। ऐं तनक़ीद त थींदी रहंदी आहे, उहो तनक़ीद भले जीअं गुज़िरियल कॉन्फ्रेंस में सोशल मीडिया ते कुराड़ा हुया, मां बि कुराड़ी हुयमि, पेपर पढ़ियो हुन में कुराड़ा बि हुया, जवान बि हुया, असांजा नौजवान कराची जे मां खोड़ न्याणियूं हुयूं, नौजवान हुया जिन मकाला पढ़िया। त इहो हिकिड़ो अहिड़ो दौरु ईंदो जो असां न हूंदासीं पर असांजी जाइ ते ॿिया ईंदा त ख़ुशि दिलीअ सां सभिनी खे एक्सेप्ट करणु घुरिजे। जेको कमु करे थो उनखे रिवार्ड मिलणु घुरिजे, उनखे एप्रिसिएशन ज़रूरु मिलणु घुरिजे, तॾहिं ई समाज वधंदो ऐं असां हिक ॿिए खे स्पेस ॾींदा, पंहिंजो कमु जारी रखंदासीं। महिरबानी, थैंक यू सो मच। आउं सम्झां थो त हीअ पहिरीं ख़ातून आहे जंहिं अलल ऐलान चयो त आउं कुराड़ी आहियां, न त मलका पुखराज 100 सालनि जी थी वई, आख़िर ताईं ॻाईंदी रही अभी तो मैं जवान हूं। आप महिरबानी, तव्हां असांजे बेहद प्यारे दोस्त इसाक खे पंहिंजो शागिर्द सॾियो ऐं मूं सम्झो त तव्हां हुनखे चवंदो त आउं पंहिंजे पुट इसाक खे मुबारक थी ॾियां, पर तव्हां चयो त पंहिंजे भाउ खे मुबारकबाद थी ॾियां। जॾहिं तव्हां एतिराफ़ कयो त तव्हां कुराड़ा आहियो त पोइ जेकॾहिं आउं बि तव्हांजी उमिरि जो त इसाक खे आउं पंहिंजो पुटु सॾे सघां थो, मुंहिंजो पुटु थी सघे थो इसाक समेजो साहिबु। उन जेतिरा कारनामा सरंजाम ॾिना आहिनि उनखे असीं सलाम पेश कंदासीं। बाक़ी हूअं जहिड़ो त हुन सां मुंहिंजो रोज़ जारी आहे। शबनम गुल असांजी महफ़िल में आई हुई, यकीनन उहा मीडिया ते पंहिंजा इंटरव्यू ॾियण जे लाइ वई आहे। असांजो प्यारो दोस्त सतार सरोई साहिबु जेको ख़ुदि बि सिखिया मर्कज़ में तमामु अहम असांजे जेके उर्दू स्पीकिंग ऐं उन्हनि खे सिंधी सेखारण जे मरहले में आहे। ज़फ़र हकड़े जा असीं ख़ुसूसी तौर ते थोराइता आहियूं, इन करे जो डॉक्टर इसाक समेजे साहिब जेको गुज़िरियल शाह निशान प्रेस क्लब में इसाक मंगरी साहिब जो ताज़ियती रेफरेंस यादगार मेड़ाको कयो, यादि मेड़ाको, उन में असांखे प्रेस क्लब जे सेक्रेटरीअ ज़फ़र हकड़े साईं जिन जो बेहद तावन रहियो असांजी महफ़िल में आया आहिनि। उन्हनि खे असीं दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। महकश बारताणी असांजो नौजवान सयाह स्टूडेंट, अज़ीज़ थेवे साहिब ते मुंहिंजी नज़र पई, राजा अल्ताफ़ साहिबु, नजम जूणे जो, ही सभु असांजा प्यारा दोस्त आहिनि जिन खे असीं महफ़िल में ॾिसूं पिया त ख़ुशि पिया थियूं। दोस्तो, असीं हिन वक़्तु स्टेज ते वेठल उन शख़्सियत खे सॾींदासीं
जंहिं इदारे में डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, असांजी महताब अकबर राशिदी, उनखां पोइ हिकिड़े तमामु अहम डायरेक्टर जी हैसियत में डॉक्टर इसाक समेजे पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। ऐं हिन वक़्तु उन इदारे उन चेयर ते असांजा डायरेक्टर आहिनि डॉक्टर मुर्तज़ा सियाल। ऐं ज़ाती तरह सां मुर्तज़ा सियाल जा थोरा इन करे मञींदो आहियां जो उस्ताद बुखारी जो शेर आहे त अवां जा ई थोरा के थोरा त न आहिनि, जे लाहे न सघिबा त पिया ॻाइबा। मुर्तज़ा मूं ते ॿियो को थोरो कोन कयो आहे, न को मुंहिंजी शादीअ में आयो हो, न को मुंहिंजे वलीमे में शिरकत कई हो आई, पर मूं हिनखे शेख अयाज़ जा नायाब 100 फ़ोटा ऐं पंहिंजे पूरे हल्फिया थो चवां त किथे बि शेख अयाज़ जा 100 फ़ोटा मौजूदु न आहिनि। उहे मूं हथु कया त उन्हनि खे आउं फ्री ऑफ कास्ट किथां स्कैन करायां ऐं मुर्तज़ा खे सलाम थो करियां त हुन नायाब ज़ख़ीरे खे बचाए ॾिनो आहे। असीं इनशा शेख अयाज़ जो जॾहिं ॾींहुं ईंदो त इसाक समय जो असीं सभु आर्ट काउंसिल जे तरफ़ां हुनजो निमाउ कंदासीं, शेख अयाज़ खे ट्रिब्यूट ॾींदासीं। ऐं मुर्तज़ा जो अवां जा ई थोरा त न आहिनि। अवां खे ख़िताब कंदा इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी डायरेक्टर मुर्तज़ा सियाल। स्टेज ते वेठल सभई मोहतरम शख़्सियतूं ऐं हेठि वेठल सभई भाइरो भेनरूं दोस्तो, सभिनी खे सलाम। सवेर अदा नसीर चयो त मुख़्तसिर ऐं इख़्तिसार सां, सो मां सम्झां थो सभिनी खां मुख़्तसिर तक़रीर मुंहिंजी हूंदी। सभ खां पहिरियां त आउं मंसूर थले साहब खे ऐं डॉक्टर रियाज़त बुर्ड़े खे तमामु घणियूं मुबारकूं पेश कंदुसि। हुननि जे कम खे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी मान ॾिनो ऐं एवॉर्ड ॾिनो। इहा तमामु हिकिड़ी बहितरीन रिवायत आहे। हुनखां पोइ आउं मुबारकूं ॾींदुसि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी मौजूदा क़यादत नौजवान दोस्तनि खे। ऐं नौजवान इन्हनि खे इन करे थो चवां त असुल में उमिरि जो फ़र्क़ु न आहे एतिरो, असुल ॻाल्हि आहे त नौजवानी वारो जज़्बो जेकॾहिं आहे ऐं हू मुतहरिक आहिनि त पोइ उन्हनि खे नौजवानी चइबो। केरु मञे या न मञे, पर इहा हक़ीक़त आहे त लैंग्वेज अथॉरिटी गुज़िरियल 30 सालनि खां तमामु बहितरीनु कमु कयो आहे। हर दौर जूं पंहिंजूं हिकिड़ियूं घुरिजूं तक़ाज़ाऊं ऐं मजबूरियूं बि थींदियूं आहिनि, उहे पंहिंजी जाइ ते, पर उन जे बावजूदि बि लैंग्वेज अथॉरिटी जो जेको सिंधी समाज में सिंधी ॿोलीअ लाइ सिंध लाइ जेको कमु आहे उहो कंहिं बि तरह घटि कोन्हे। पर हींअर थोरे वक़्त में जॾहिं खां असांजो दोस्त डॉक्टर इसाक समेजो हिन जो सरवाण थियो आहे ऐं उन खां पोइ वरी थोरनि ॾींहंनि खां ई पोइ असांजो दोस्त डॉक्टर एहसान दानिश अची हिते सेक्रेटरी थियो आहे, त हिननि ॾे इहो क्रेडिट वञे थो त हिननि सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ खे वधीक मुतहरिक कयो आहे ऐं घण पासां जेके कम आहिनि उहे शुरू कया आहिनि। ख़ासि तौर ते जीअं एहसान दानिश ॿुधायो त ॿोलीअ ते तमामु घटि माण्हू कमु कंदड़ आहिनि ऐं ज़ाहिर आहे ॾुखियो कमु आहे, सवलो कमु बि न आहे। त उन खे हिमथाइण लाइ, उन खे बहितर करण लाइ हिननि जी काविश इहा आहे त हीउ एवॉर्ड जो सिलसिलो शुरू थियो आहे ऐं उन में बि हिननि जेका ट्रांसपेरेंसी रखी आहे, मां बि हिननि जी हिकिड़ी कमेटी में मेंबर आहियां, एवॉर्ड कमेटी में, त उहो ॾाढो लाजवाबु आहे ऐं ज़ाहिर आहे त इहो हिकिड़ो साराह जोॻो अमल आहे, उनखे ज़रूरु साराइणु खपे। मां तव्हांजो वधीक वक़्तु न वठंदुसि, तव्हां सभिनी जा बि थोरा मञींदुसि। तव्हां काफ़ी देरि खां वठी सभु तमामु घणे हिन यानी ख़ुशि सुलूबीअ सां सभु कुझु ॿुधो आहे ऐं लैंग्वेज अथॉरिटी जे दोस्तनि खे बि मुबारकूं ॾींदुसि ऐं उन्हनि जा बि थोरा मञींदुसि। महिरबानी। बेहद महिरबानी। इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी जो डायरेक्टर मुर्तज़ा सियाल वाकई पंहिंजे पूरे इख़्तिसार सां तमामु शाय निशान गुफ़्तगू कई ऐं मुर्तज़ा जे लाइ छा चवां, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असीं त बाबा मुर्तज़ा जे नाले तां क़ुर्बान आहियूं। सुभान अल्लाह। दोस्तो, आऊं तव्हांखे कंपेयर जी हैसियत में नज़र अचां थो, पर आऊं हिकिड़े फैमिली मेंबर जी हैसियत में का बि अदबी सकाफ़ती तक़रीब अदबी मेड़ाको त उते नसीर मिर्ज़ा कंपेयर ऐं अनाउंसर कोन्हे, उहो तव्हांजी फैमिली मेंबर जी हैसियत में कंडक्ट कंदो। ऐं हिन वक़्तु जंहिं शख़्सियत खे सॾाईंदुसि शमशेर हैदरी जो शेर पढ़ंदुसि। नज़र जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे, इहा ई ॻाल्हि अव्हां सां कजे त कीअं कजे। हीउ ज़ुल्म आहे असां सां अव्हां जी महफ़िल में अव्हां जी ॻाल्हि अव्हां सां कजे त कीअं कजे। ऐं सम्झां थो त हीअ जेके दुनिया में आलमी ॾिहाड़ा मल्हाया वेंदा आहिनि, उन में हिकिड़े नाले हिकिड़े ॾिहाड़े जी खोट आहे त हिकिड़ो ॾिहाड़ो अहिड़ो हुजे जॾहिं तहरुक ऐं तहरीक पसंदि जेके सुख सां नथा वेहनि, उन्हनि जो बि हिकिड़ो आलमी ॾींहं ते हुजे। ऐं उन ॾींहं ते असांजे इसाक समय जो ॼाओ अथव, डॉक्टर इसाक समय जो
जॾहिं पाण सिंधी शोबे जा इंचार्ज थिया त सुख सां कोन वेठा, असांखे बि सुख सां वेहणु कोन ॾिनो। कॾहिं सेमिनार पिया थियनि डॉक्टर जबार जूणे जे नाले सां उते ऑडिटोरियम में, अदीब पिया अचनि, शाइर पिया अचनि, शागिर्दनि सां उनजो इंटरेक्शन थिए पियो, उन्हनि खां मुलाक़ातूं कराए पियो, हिक खां हिकु दोस्त उन महफ़िल में अचे पियो, ॾिहाड़नि ते हू पंहिंजनि शागिर्दनि खे तमामु सेलिब्रिटी सां मिलाए पियो। पर एतिरो सुख कोन हुनखे आयो। वरी इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी आयो त हुन सिंधी फिल्म फेस्टिवल जेको कयो, उन में सैयद नूर साहबु आयो, मुस्तफ़ा कुरैशी आयो, मेहताबगर रशदिया आई, सैयद सरदार अली शाह साहबु आयो, ऐं असांखे बि जेके बरड़ाट करणा असां उन फिल्म फेस्टिवल में कया। उनखां पोइ लोक संगीत जे हवाले सां हू पंहिंजी कुर्सीअ तां उथियो, पर आउं पंहिंजी माइक तां कोन हटंदुसि। उनखां पोइ हुनखे प्यारे खे अलाह साईं पंहिंजी माउनि जी दुआउनि सां हिन अथॉरिटी जे चेयरमैन कयो। हुन 2 इंटरनेशनल लैंग्वेज जेके आहिनि से करे चुको आहे। 3 ताईं बि इंशाअल्लाह हिते रहंदो, ताड़ियूं वॼाईंदो त ज़रूरु रहंदो। मूंखे इसाक जा 2 शेर वणंदा आहिनि, ॿिया अलाए वणनि था अलाए कोन था वणनि, पर जेके वणनि था उन्हनि में हिकिड़ो त मुंहिंजो पसंदीदा शेर आहे त जेको आउं पढ़ी हुनखे गुफ़्तगू जी दावत ॾींदुसि। इसाक फ़ख़ुरु करियो त तव्हां अहिड़ो हसीन शेर लिखियो जेको रेफरेंस बणिबो। मूंखे मरणो आहे तुंहिंजे भाकुर में, इसाक जो शेर आहे, मूंखे मरणो आहे तुंहिंजे भाकुर में, मूंखे फुटणो आहे तुंहिंजी मिटीअ मां। डॉक्टर इसाक समेत जो चेयरमैन सिंधी लैंग्वेज पार्टी। अयाज़ साहब जो शेर आहे, जेको सिंधीअ में सो ॿी ॿोलीअ में किथे, उर्दू हिंदीअ में आहीं तूं ॼण ओपरो। क़ाबिल एहतराम डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी साहब, वाइस चांसलर ज़री यूनिवर्सिटी टंडोजाम, क़ाबिल एहतराम ताजो साहब, क़ाबिल एहतराम नसीर मिर्ज़ा साहब, क़ाबिल एहतराम मुंहिंजो उस्ताद डॉक्टर तमीना मुफ्ती, मुंहिंजी कलीग भेण डॉक्टर शाज़िया पिताफ़ी, मुंहिंजो दोस्त मुर्ज़ा सियाल, डॉक्टर सिंधला जी, हाल में वेठल बेहद मोज़िज़ लेखक आलिम ऐं ख़ासि तौर ते अॼोकी तक़रीब में जिन 2 आलिमनि खे एवॉर्ड मिलिया आहिनि, जिन मां हिकिड़ो डॉक्टर मंसूर थल्लो साहब हिते मौजूदु न आहे, उनखे मुबारक, ऐं डॉक्टर रियाज़त बुर्लो जेको मौजूदु आहे जंहिंखे पंहिंजे तहक़ीक़ी मकाले ते एवॉर्ड मिलियो आहे, उन्हनि ॿिन्ही खे मां दिलि जे गहराइनि सां मुबारक पेश करियां थो ऐं उमेदु कयां थो त हीउ एवॉर्ड हुननि लाइ आख़िरी एवॉर्ड साबित न थींदो, बल्कि हिन एवॉर्ड जे बहाने सां हू सिंधी ॿोलीअ जी तरक़ी ऐं वाध वेझ में पंहिंजे हिसे जो इन खां वधीक किरदारु अदा कंदा। छाकाणि त अॼु सिंधी ॿोली जिन ललकारुनि खे मुंहुं ॾेई रही आहे, उन में सभ खां वॾी ललकार उन में थींदड़ तहक़ीक़ जो मयार आहे। मां सम्झां थो जेकॾहिं असां अॼु खां कोई 3-4 ॾहाका अॻु ॾिसूं त उन ज़माने में ॿोलीअ ते कमु कंदड़ माण्हुनि खे एतिरो उत्साह, एतिरी इंकरेजमेंट, एतिरा एवॉर्ड, एतिरियूं स्कॉलरशिप्स या एतिरी घणतरफ़ी वहवा न मिलंदी हुई, पर उनजे बावजूदि जेको उन ज़माने में ॿोलीअ में कमु थियो आहे उहो एतिरो घणो मयारी आहे जो उहो असांखे बार बार छापणो पए थो, उहो असांखे निसाब ते रखिणो पए थो, उहो असांखे रेफरेंस तौरु कमु अचे थो, उहो असीं बार बार पढ़ूं बि था ऐं पंहिंजे शागिर्दनि खे चऊं था त पढ़ो, त जीअं उहे सम्झी सघनि त ॿोलीअ बाबति तहक़ीक़ छा थींदी आहे। पर अॼु जॾहिं ॿोलीअ बाबति इदारा कमु करे रहिया आहिनि ऐं हिकिड़ो घणतरफ़ो उत्साह मौजूदु आहे समाज में, तॾहिं मां सम्झां थो उन दर्जे जो कमु जेको डॉक्टर बलोच, डॉक्टर जेटले, डॉक्टर अलाना ऐं उन्हनि जे नसुल जे 2 माण्हुनि कयो ऐं बेलोस थी कयो, जिन में के पैसा न हुआ, जिन में को इन दर्जे जो उत्साह बि न हो, एॾी ववा बि न हुई। मां सम्झां थो असांखे उन जे बारे में सोचणो पवंदो त उन में कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं इहो फ़र्क़ु छो पैदा थियो आहे। ॿी जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त असांखे हिन दौर में इन ॻाल्हि तरफ़ वधीक ध्यानु ॾियणो थो पए, ख़ासि तौर ते मां सिंधी ॿोली जे बाख़्तियारदारी जी ॻाल्हि थो कयां, त जीअं ॿोलीअ ते थींदड़ तहक़ीक़ में नवां माण्हू साम्हूं अचनि। ऐं जीअं डॉक्टर तमीना ॿुधायो त असां बिल्कुलु इहा ॼाणी वाणी कोशिशि करियूं पिया त असां तरबियती वर्कशॉप कयूं, असां मुख़्तलिफ़ जेके सेंटर क़ाइमु कया आहिनि कराची, सखर, हैदराबाद में, उन्हनि ते मुख़्तलिफ़ कोर्सिस हलायूं, माण्हुनि खे ऐं ख़ासि तौर ते नौजवाननि खे इहा ॻाल्हि सम्झायूं त बुनियादी तौर ते ॿोली कीअं पढ़ाई वेंदी आहे, ॿोली कीअं मुख़्तलिफ़ फ़नी मामलनि में सम्झबी आहे ऐं कीअं उन ते कमु करण लाइ कहिड़े क़िस्म जा स्किल या महारतूं आलिम वटि हुजणु ज़रूरी आहिनि।
ऐं इन ॾिस में असां मुसलसल मुतहरिक ऐं सरगर्म आहियूं ऐं इन में कोई शक कोन्हे को त सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे मां नथो सम्झां त रुॻो मुंहिंजे दौर में, पर जॾहिं खां उहो क़ाइमु थियो आहे हाणे तक़रीबन कोई 3.5 ॾहाका थी विया आहिनि हिन इदारे खे, त उन पंहिंजे पहिरें ॾींहं खां वठी इन ॻाल्हि या इन मक़सद खे हिकिड़े आदर्श तौरु अख़्तियार कयो आहे त सिंधी ॿोली जी वाध वेझ, उनजी तरक़ी, उनजो इस्तेमालु, उनजी तदरीस, उनजो फैलाव ऐं उनजो बचाव हू हिकिड़े महाज़ तौरु करे ऐं हुन जा कारकुन हिकिड़े सिपाहीअ वांगुरु मुसलसल कमु कंदा अचनि था। असां वटि तनक़ीद हाणे हिकिड़ी आम ॻाल्हि थी वई आहे, तव्हां हिकिड़ो कमु कंदो चवंदो हीअ त कयो था पर हीअ नथा कयो, तव्हां उहो कंदो चवंदा हीअ त ठीकु आहे पर हू त कोन था कयो। ज़ाहिर आहे इहा हिकिड़े पासे जाइज़ शिकायत आहे, छो त ॿोली को हिकिड़ो कमु न आहे, ॿोली को हिकिड़ो शोबो न आहे, को हिकिड़ी मख़सूस शइ न आहे जिते थींदड़ कम ते इत्मिनान करे वेही रहिजे इहो काफ़ी आहे। बाज़ार खां वठी स्कूल ताईं, स्कूल खां वठी घर ताईं, घर खां वठी मीडिया ताईं, मीडिया खां वठी किताब ताईं कहिड़ो शोबो आहे जंहिंमें ॿोली जो इस्तेमालु नथो थिए ऐं उते ॿोली खे ख़तरो दरपेश न आहे। पर ज़ाहिर आहे असां को फोर्स न आहियूं, असां वटि का पुलिस न आहे, असां वटि कोई हथियारबंद न आहिनि जिन खे असीं मोकिले ॿोलीअ खे लाज़मी तौर ते इम्प्लीमेंट कराए सघूं। उहे ख़ानगी स्कूल हुजनि, उहा बाज़ार हुजे, उहो को तालीमी इदारो हुजे या उहा का ऑफिस हुजे। असांखे सरकार सिंधी ॿोलीअ खे इन क़ाबिल बणाइण लाइ हिकिड़ो कमु ॾिनो आहे त असां उन जूं जेके खोटूं आहिनि, जेके कमज़ोरियूं आहिनि, जेके उन में मुख़्तलिफ़ इल्मनि जा खुटल किताब आहिनि उहे पूरा कयूं ऐं इन लाइ मुसलसल जागरता हलाईंदा रहूं त माण्हू पंहिंजी ॿोलीअ जी मालिकी कनि। छाकाणि त ॿोली इदारनि जी शइ न आहे, ॿोली को लुग़त नवीस न आहिनि बचाईंदा, ॿोली माण्हू बचाईंदा आहिनि, समाज बचाईंदो आहे, उनजो इस्तेमालु कंदड़ बचाईंदो आहे। तंहिं करे तव्हां ॾिठो हूंदो त मुंहिंजे दौर में वधि इन ॻाल्हि ते असां तवजो ॾिनी आहे या ध्यानु ॾिनो आहे त माण्हुनि में जागरता पैदा कयूं, माण्हुनि में सुजागी पैदा कयूं। ऐं असां उथंदे ई अदी शबनम वेठी आहे तॾहिं उहा सेक्रेटरी हुई त असां सभ खां पहिरीं हिकिड़ो वॾो हिते जलसो कयो इन में सिंध म्यूज़ियम में सिंधी ॿोली जागरता मुहिम जो। पोइ असां रैली कढी कासिमाबाद में ऐं कासिमाबाद जे वापारियुनि खे, आर्टिस्टनि खे, सहाफ़ियुनि खे गॾु वठी असां दुकानदारनि वटि वियासीं ऐं उन्हनि खे गुज़ारिश कई त उहे पंहिंजे दुकाननि ते सिंधीअ में नालो लिखनि। छाकाणि त जेकॾहिं कासिमाबाद जे दुकान ते सिंधीअ में नालो न आहे, उर्दू ऐं अंग्रेज़ी में आहे, त असां इन जी शिकायत सरकार सां नथा करे सघूं। जे मुंहिंजे घर जी तख़्ती अंग्रेज़ीअ में ऐं सिंधीअ में न आहे त मां इन जी मयार कंहिं ॿिए माण्हू खे नथो ॾेई सघां। जेकॾहिं मुंहिंजो विज़िटिंग कार्ड या मुंहिंजी ऑफिस जो नालो कंहिं धारी ॿोली में लिखियलु आहे त मां इन जी शिकायत कंहिं ॿिए सां कहिड़े हिसाब में कंदुसि। छाकाणि त मां पंहिंजे घर खां शुरू कंदुसि, जॾहिं पंहिंजी ॿोली जी ॻाल्हि कंदुसि, पंहिंजे ॿार खां शुरू कंदुसि। ऐं ज़ाहिर आहे हाणे जेका सोशल मीडिया खां वठी उर्दू चैनलनि जी जेका भरमार आहे, उन असांजा चैलेंज ऐं ललकारूं अञा वधाए छॾियूं आहिनि। हाणे ॿोली खे घर घर जे अंदरि साॻियो मसइलो दरपेश आहे जेको कल्ह बाज़ार में हो, जेको कल्ह ऑफिस में हो। तंहिं करे हाणे असां मां हर माण्हू जेसीं ताईं शौरी तौर ते, छो त इहो असरु हू लाशौरी तौर ते क़बूलु करे रहियो आहे। स्कूल चई मोकिले थो त पंहिंजे ॿार सां सिंधी में न ॻाल्हायो त माउ पीउ नथा पुछनि त सिंधी में छो न ॻाल्हायूं, हू उर्दू ॻाल्हाइणु शुरू कनि था। ॿ माण्हू जेकॾहिं थोरो शहरी क्लास जो हिसो थिया आहिनि त आहिनि ॿई सिंधी, पर तव्हां ॾिसंदव त उहे मुख़्तलिफ़ हंधनि ते पाण में उर्दू में ॻाल्हाए रहिया आहिनि। हाणे असांखे इन हिकिड़े दॿाव, इन हिकिड़ी रविश, इन हिकिड़ी लाशौरी तौर ते अख़्तियार कयल असर मां निकिरणो पवंदो ऐं असांखे हिकिड़ी सही साफ़ सुथरी मयारी सिंधी जेका आहे उनखे बचाए पंहिंजे ईंदड़ नसुलनि ॾांहुं मुंतक़िल करिणो पवंदो। ऐं इहे रुॻो लुग़तूं ऐं तहक़ीक़ी किताब न कंदा, सभ खां पहिरीं असांजी रविश कंदी, सभ खां पहिरीं असांजो पंहिंजी ॿोलीअ तरफ़ जेको आहे रवैयो उहो कंदो। तंहिं करे असां इन हवाले सां काफ़ी कोशिशि कई आहे। तरबियती क्लास हलाया आहिनि कराची, हैदराबाद, सखर में। पहिरियों भेरो सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे हिकिड़ो ऑनलाइन कोर्स शुरू कयो आहे त दुनिया में किथे बि वेठल माण्हू जंहिंखे सिंधी सिखण जो शौक़ु आहे उहो घर वेठे सिंधी सिखी सघे थो। असां जॾहिं कराची में सिंधी ॿोली सिखिया मर्कज़ क़ाइमु थिए कयो त केतिरा ई दोस्त अहिड़ा जिन चयो पिए त कराची में सिंधी ॿोली केरु छो सिखंदो। ऐं तव्हां हैरान थींदव त इहो जुमिलो या इहो जेको गुमान हो इहो उन ॾींहुं रद्द थी वियो जंहिं ॾींहुं सेंटर खुलण खां 1.5 महीने जे अंदरि असां वटि 400-500 फार्म भरिजी विया मुख़्तलिफ़ माण्हुनि जा जिन खे सिंधी सिखण जो शौक़ु हो। तंहिं करे असां सहूलियत करे ई न ॾिनी आहे इहा सिंधी सिखण वारे खे त असीं उन सां शिकायत कीअं था कयूं त सिखणु नथो चाहे। सो असां वधि में वधि कोशिशि कई आहे त इदारे खे
हिन चौधीवारी खां ॿाहिरि कढूं। हिन वक़्त ताईं इदारे जेतिरो बि कमु कयो आहे ऐं तमामु घणो कमु कयो आहे ज़ाहिर मुख़्तलिफ़ दौरनि में, उनजी इन तरफ़ घटि तवजह रही या ध्यानु रहियो त इदारे खे हैदराबाद मां ऐं हिन ऑफिस मां ॿाहिरि कढिजे। असां पहिरियों दफ़ो उनखे सखर खणी विया आहियूं, कराची में हिकिड़ो वॾो सेंटर ठाहियो आहे, हिते ई असां हिकिड़ो इदारे खां ॿाहिरि बि सेंटर ठाहियो आहे ऐं असांजी कोशिशि आहे त इहो सेंटर सखर में बि ठहे, इन में लाड़काणे में बि ठहे, इस्लामाबाद में बि ठहे ऐं जे असांजो वस पुॻो त असां दुबई में बि ठाहींदासीं जिते सिंधी हिकिड़ी आबादी रहे थी, त घटि में घटि कंहिं तरह सां असां उन्हनि जो जेको नओं नसुलु आहे सिंधी जातीअ जो उनखे पंहिंजी ॿोलीअ सां ॻंढे सघूं। हिकिड़ी जॻह ॿी ॻाल्हि आहे ख़ासि तौर ते इन सां लॻापियल, उहा इहा आहे त ज़ाहिर आहे इदारा पंहिंजे वसीलनि मुताबिक़ ऐं पंहिंजे मिलियल अख़्तियारनि मुताबिक़ कमु करे रहिया हूंदा आहिनि। असां हिन ताज़ो जेका बजट ई इन में असांजूं 4 स्कीमूं हुयूं जिन में हिन हाल खे ऑडिटोरियम में बदिलाइण जो जी हिकिड़ी स्कीम हुई, सिंधी डिक्शनरी बोर्ड आहे असां वटि जिन जा मुलाज़िम असां वटि कंहिं ज़माने में कल्चर डिपार्टमेंट जी स्कीम में कमु कंदा हुआ, उनजी स्कीम असां विझराई अलॻि, उहा निकिरी वई, हीअ निकिरी वई। उनखां अलावा असां हिन जे मथां लाइब्रेरी जी हिकिड़ी स्कीम ठाही, उहा निकिरी वई। त हाणे ज़रा सरकार जेकॾहिं इन क़िस्म जो जेका पॉलिसी ठाहे थी त पोइ इदारा महदूद थियणु शुरू थियनि था, पोइ इदारनि जी परफॉर्मेंस ते फ़र्क़ु पए थो। ऐं ॿिए पासे सूरत हाल इहा आहे त इदारनि में जेके रखियल मुलाज़िम आहिनि ज़रा उहे एतिरा घणा आहिनि जो इदारनि जी जेका अक्सरियती बजट आहे उहा उन्हनि पघारुनि ऐं पेंशनुनि में ख़र्च थी वञे। तव्हां सभिनी अदबी इदारनि जो हाल ॾिसंदव त उन्हनि जी जेका 30% बजट आहे वधि में वधि उहा ख़र्च थिए थी इल्मी अदबी सरगर्मियुनि ते, किताबनि ते, तरबियती क्लासनि ते, कोर्सिस ते या जेको बि उन्हनि जो कमु आहे, ऐं 70% तक़रीबन पेंशनुनि ऐं पघारुनि में वञे थो। हुजणु त ईअं खपे त 30% पघारुनि में वञे ऐं 70% पैसा कम लाइ हुजनि त जीअं इदारा उन असुल कम खे ते तवजह ॾेई सघनि जंहिं लाइ उहे ठहिया आहिनि। पर ज़ाहिर आहे हाणे हिन मरहले ते को बि इदारो न मुलाज़िम कढी सघे थो, न ई उनखे कढणु खपनि। पर बहरहाल असां अहिड़ियुनि पॉलिसियुनि तरफ़ वञी रहिया आहियूं त मुस्तक़बिल में कंहिं तरह सां इदारनि तां दबाव घटिजे ऐं उहो असुल कमु करे सघनि जंहिं लाइ इदारा ठहिया आहिनि। बहरहाल असांजी कोशिशि इहा आहे त सरकार खे इन ॻाल्हि लाइ राज़ी कयूं त इदारे जी ग्रांट बि वधाई वञे। तव्हां ॾिठो हूंदो त हुननि हिन बजट में सिंधी अदबी बोर्ड जी 2.5 करोड़ बजट वधाई आहे, जेका ग्रांट वधाई आहे, जेका सुठी ॻाल्हि आहे, सभिनी इदारनि जी वधणु खपे। छाकाणि त अकेली आर्ट्स काउंसिल कराची जी 45 करोड़ आहे, सिंध जे सभिनी इदारनि जी तव्हां गॾायो, इल्मी अदबी इदारनि जी, सिंधलाजी जी, लैंग्वेज अथॉरिटीअ जी, अदबी बोर्ड जी, चेयर्स जी, त उहे 30 करोड़ बनाए ऐं हिकिड़े इदारे जी 45 करोड़ आहे, त ज़ाहिर पोइ हू ओतिरो कमु करे सघंदो। ऐं असां वटि हिकिड़ी जेका आम शिकायत आहे, परेशानी आहे, जॾहिं बि का अदबी इदारनि जी ग्रांट साम्हूं ईंदी आहे त हिकिड़ी वॾी परेशानी शुरू थी वेंदी आहे। हालांकि उन्हनि खे सम्झणु इहो खपे, उन्हनि दोस्तनि खे या जिन खे बि इहा परेशानी लाइक़ु आहे त इदारनि वटि पैसा न हूंदा, ग्रांट न हूंदी त हू आख़िरकार उहो कमु जंहिं कम लाइ उहे ठहिया आहिनि करे कीअं था सघनि। तंहिंजे करे हुननि खे अॻिते वधी मदद करणु खपे इदारनि जी, त जीअं उहे परफॉर्म करे सघनि ऐं पोइ हुननि खे हक़ बि आहे त उहे इदारनि खां पुछनि थो छा पिया कनि। तंहिं करे असां वधि में वधि कोशिशि कई आहे त इदारे जे क़ाइदनि कानूननि, उनजे पॉलिसियुनि, उनजे दाइरे जे अंदरि रही बहितर खां बहितर परफॉर्म करण जी कोशिशि कयूं। ऐं मूंखे उमेदु आहे त सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारो मुस्तक़बिल में जेको कुझु करणु वञी रहियो आहे, मिसाल असां जेका आख़िरी सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस थी आलमी कराची में, उन में असां तय कयो त सिंध में जेके मरंदड़ ॿोलियूं आहिनि 4, उन्हनि खे महफ़ूज़ करण जे लाइ असां हिकिड़ी रिथा ठाहे रहिया आहियूं। छाकाणि त जेके 25 ॿोलियूं पाकिस्तान में मरी वेंदियूं ईंदड़ 70-75 सालनि में 4 ॿोलियूं सिंध जूं आहिनि, त उन्हनि खे बचाइण ऐं महफ़ूज़ करण जे लाइ असां हिकिड़ी रिथा शुरू करे रहिया आहियूं। गॾोगॾु असां हिकिड़ो डॉक्टर फमीदा हुसैन जे ज़माने में हिते हिकिड़ो ड्राफ्ट आयो हो मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जी निगरानी में, त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली करार ॾियारण लाइ हिकिड़ी कोशिशि ई एफर्ट हो, जेको सेनेट ताईं बिल वियो, पर बहरहाल पोइ इख़्तिलाफ़नि जे करे वापसि अची वियो। त असां हुनखे ॿीहर हथ में खणणु वञी रहिया आहियूं ऐं मुख़्तलिफ़ सेनेटर्स खे असां ख़त बि लिखिया आहिनि। हाणे असीं MNAs खे ख़त लिखी रहिया आहियूं, असां चइनी सूबनि जे जेका वॾा वज़ीर आहिनि उन्हनि खे ख़त लिखी रहिया आहियूं, असेंबली खे लिखी रहिया आहियूं ऐं उनजे लाइ असां लॉबिंग जी बि कोशिशि कई आहे त जीअं असां उन्हनि खे राज़ी कयूं त हू इन सिलसिले में असांजी मदद कनि। छाकाणि त हिननि ॿोलियुनि जो जेके हितां जूं असलोकनि माण्हुनि जूं ॿोलियूं आहिनि, उहो उन्हनि जो तारीख़ी हक़ आहे त उन्हनि खे हाणे क़ौमी ॿोली जो दर्जो मिले
त जीअं उहे क़ौमूं ऐं उन जा इदारा पंहिंजी ॿोली जे तहफ़ुज़ ऐं तरक़ीअ लाइ हिकिड़ो न रुॻो रिथाबंदी करे सघनि पर उनखे अमली जामो पहिराए सघनि। तंहिं करे असांजी तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त इन आवाज़ खे हिन ॻाल्हि खे वधाइण में ऐं ताक़तवर धुरनि ताईं पहुचाइण में असांजी मदद कयो। जेको असांजो ज़ाहिर वस हूंदो या जेको असांजो तरीक़ो आहे सरकारी उहो त असां ज़रूरु कंदासीं, पर तव्हां सभिनी जी जेका ॻाल्हि आहे, जेके साहिब राय आहियो, उहे असांजी मदद कंदा त मां सम्झां थो इहा ॻाल्हि हिकिड़ी तहरीक जी शकिल अख़्तियार कंदी ऐं इहो ज़रूरी आहे। हीउ हिकिड़ो सालनि खां रहियल मामिलो आहे, नज़रअंदाज़ थियल मामिलो आहे, जंहिंखे हल करणु असां सभिनी लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। ताज साहब पंहिंजी तक़रीर में हिकिड़ियूं 2 ॻाल्हियूं कयूं, मां उन्हनि जी वज़ाहत करे इजाज़त वठंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि हुई त सिंधी ॿोलीअ जो या इंडस स्क्रिप्ट जो हिते म्यूज़ियम ठहणु खपे। मां सम्झां थो डॉक्टर मांझी जे ज़माने में हिकिड़ो कमिरो मुक़ररु कयो वियो, रखियो वियो, जंहिंमें इहे सभु जेके स्क्रिप्ट आहिनि उहे उते तव्हांखे मिलंदा मौजूदु, पर ज़ाहिर आहे म्यूज़ियम कंहिं कमरे में नथो ठही सघे। ऐं इन सिलसिले में मां डॉक्टर आसिमा इब्राहिम जंहिं नेशनल बैंक जो कराची में म्यूज़ियम ठाहियो आहे शानदार क़िस्म जो, मां उन सां मिलणु वियोसि हिकिड़ो पूरो ख़ाको खणी त सिंधी ॿोलीअ जो अजाइब घर ठाहिणु चाहियूं था, जंहिंमें ही शयूं हुजनि ऐं उहो हिकिड़ो मॉडर्न तर्ज़ जो नई जदीद तर्ज़ ते हुजे। उनखे ॾाढो पसंदि बि कयो ऐं हुन पंहिंजूं तजवीज़ूं बि ॾिनियूं ऐं हुन चयो त मां ख़ुशीअ सां इन मामले में तव्हां सां शामिलु थींदुसि, पर 2 ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो इन में जेतिरा पैसा ख़र्च ईंदा छा तव्हांजो इदारो उहो अफोर्ड कंदो, तव्हां वटि उहा ग्रांट या बजट आहे एतिरी। ॿियो उनजे लाइ जेतिरी जाइ ऐं स्पेस खपे तव्हां वटि आहे त ज़रा ग्रांट लाइ त माण्हू कोशिशि करे सघे थो, पर बदकिस्मती इहा आहे त सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे वटि जाइ न आहे। हिन इदारे जे बिल्कुलु पुठियां हिकिड़ो प्लाट बचियल हो जेको अकबर लगारी साहिब जे ज़माने में जेका अलामा दाऊद पोटो लाइब्रेरी आहे उहो उनजे हवाले कयो वियो, उते बि लाइब्रेरी ठही रही आहे। हिन पासे तव्हांखे ख़बर आहे त वापडा वारनि जो प्लाट आहे, हिन पासे लाइब्रेरी आहे, हेॾां रोड आहे, पुठियां ई थोरो वधण जी जाइ जेका ख़तमु थी चुकी आहे। तंहिं करे हाणे हिन बिल्डिंग खे मथे ई वधिणो आहे जेकॾहिं मुस्तक़बिल में कुझु थींदो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जेका बिल्डिंग पहिरें मरले में ठहंदी आहे ज़रा उनजो स्ट्रक्चर उन मयार जो ठहंदो आहे त हिनखे 2 माड़ वञिणो आहे या 3 माड़ वञिणो आहे। हिन जे मथां बि बिल्डिंग इंजीनियर इजाज़त ॾींदा या न ॾींदा इहा असांखे ख़बर न आहे। इन सिलसिले में असांखे वरी राय वठणी पवंदी। इन सिलसिले में असुल में असां 2 स्कीमूं हाणे विधियूं हुयूं जेके सभु निकिरी वियूं आहिनि सरकारी हुन मां बजट मां। ॿी जेका तव्हांजी ॻाल्हि आहे त आलमनि जो हिकिड़ो वफ़द असां जिन जा तव्हां नाला वरिता उन्हनि खे असां भारत मोकिलियूं त हू हिन सिंधी ऐं गुजराती ॿोलीअ जे ते थियल कम खे बि ॾिसनि ऐं गॾोगॾु जेको आहे सिंधू लिखत आहे उनजी भांज में पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कनि। त पहिरीं ॻाल्हि इहा त ताज खे गुज़ारिश आहे त असांखे वीज़ाऊं वठी ॾिए त असां ज़रूरु मोकिलींदासीं, छाकाणि त इन्हनि मुल्कनि जो सभ खां वॾो मसइलो वीज़ा आहे। वीज़ा मिलण खां सवाइ ज़ाहिर तव्हां केतिरा पैसा रखो हाल में कुझु नथा करे सघनि। पर मां इन सिलसिले में ताज साहिब खे ॿुधाइणु चाहियां थो त मुंहिंजे दौर में ई हिकिड़ी सिंधी लैंग्वेज लाइब्रेरी या सिंधी ॿोली लाइब्रेरी नाले सां असां हिकिड़ो ऑनलाइन रिसोर्स सेंटर ठाहियो आहे। उन ऑनलाइन रिसोर्स सेंटर में तव्हां जेकॾहिं वेंदव त हिन वक़्त ताईं जेके बि सिंधी ॿोलीअ बाबति या सिंधू लिखत बाबति किताब, लेक्चर, प्रेज़ेंटेशन्स, तक़रीरूं आहिनि उहे वधि में वधि उते जमा थियल आहिनि। ऐं हाणे उहो ज़मानो गुज़री वियो आहे जो असां कमरनि में किताब क़ैद कयूं। इहा जेका ऑनलाइन लाइब्रेरी आहे उहा दुनिया में वेठल को बि माण्हू जेको सिंधी ॿोलीअ ते या सिंधू लिखत कमु करणु चाहे थो मां सम्झां थो सवलाई सां उहो एक्सेस करे सघे थो। ऐं उते तमामु घणो मवादु मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हां विज़िट कंदव त मां सम्झां थो तव्हांखे हुनजी ख़ुशी थींदी। इन जे बावजूदु जेकॾहिं असांखे किथे बि को सरकार स्पेस ॾिए थी त मुंहिंजी वॾी ख़्वाहिश आहे त असां इहो सिंधी ॿोलीअ जो अजाइब घर क़ाइमु कयूं। इहो हिकिड़ो वॾो बहरहाल प्रोजेक्ट आहे ऐं हिकिड़े ख़्वाब वांगुरु आहे। पूरो थींदो त असां सभिनी खे ख़ुशी थींदी। तव्हांजी महिरबानी।